बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नाज़रीन प्रोग्राम सुबह मेहरान में आऊँ तव्हांजी मेज़बान तेरी मवान नाज़रीन यकीन जिथे भी हूंदो ख़ुश हूंदो आबाद हूंदो सुबह सुबह जी मसरूफ़ियात में यकीन मसरूफ़ हूंदा जी सुबह जो आगाज़ ख़ासि तौर ते वर्किंग डेज़ में हूंदा त इलाही बिज़ी शेड्यूल हूंदो आहे ख़ासि तौर ते जॾहिं हाणे पोस्ट कोरोना में असां ख़ैर सां अची वियूं वैक्सीन्स अची वियूं आहिनि त उन हवाले सां बि असांजी लाइफ रूटीन पंहिंजी उन रिधम में उन पाथ में जेके स्टार्ट थी चुकी आहे ख़ैर ख़ैरियत सां असांजा एजुकेशन तालीमी इदारा उहे बहाल थी विया आहिनि हाणे ॿार जेके आहिनि किताब खणंदे बैग खणंदे नज़र था अचनि इवन के शाम जो ट्यूशन्स ते भी कोचिंग सेंटर्स ते भी इलाही रश हूंदी आहे त ॾिसो की तालीमी इदारो किथे बि हुजे भले नंढो हुजे अलाए वॾो हुजे पर उते तालीम पे रहिजे माना उते तालीम जी जेको ॿारनि खे सिखिया ॾियणु घुरिजे हर वक़्तु ना ई को बज़ाए त जीअं ॿार खे कॉन्सेप्ट ई क्लियर न थिए ॿारनि खे को बेसिक ई न अचे त उन स्कूलनि में मोकिलण जो उन ट्यूशन्स ते मोकिलण जो कहिड़ो फ़ाइदो बजाए पेरेंट्स पंहिंजी जेके फीस एतिरी भरे भरे ज़ाया करे छॾनि हिन खां बहितर आहे त तव्हां थोरो ॿारनि खे ॾिसो बेसिक मेन शइ जेकी आहे तव्हां अगरि ॿारनि खे पहिरें हिकु दर्जे खां वठी 6 दर्जे ताईं तव्हां हुनखे बेसिक ॾेई छॾी त उहो ॿारु जेको इलाही कॉन्फिडेंट ऐं इलाही शार्प हूंदो आहे बाक़ी ॿिया सब्जेक्ट जेको स्टेप बाय स्टेप हू कवर करे वेंदो आहे इन बेस जी बुनियाद ते ऐं जीअं त नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो आहे ल्यू बिस्किट ल्यू तव्हां सभिनि लाइ खणी आयो शानदार क़िस्म जी ऑफर जेको तव्हां घरु वेठे करोड़पति बणिजी सघो था त पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे ल्यू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो ऐं सिंपल जे तरीक़े सां आउं ॿुधाईंदी हलां त ल्यू जो को बि जेको आहे प्रोमो पैक वठंदा यानी नंढो पैक वठंदा ऐं जे पोयों हिकिड़ो सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो उन पोर्शन खे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा नंबर आउं ॿुधाईंदमि 0316722522 ते मिस कॉल जी सूरत में उहो ई कोड उन में इंटर करे करोड़पति अला तादाद इनामात हासिल करे सघो था जीअं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो वान ऐं सिंध जी मेज़बानी और आज बि टपाल मेज़बान चाहे अगरि कंहिंसां का ॻाल्हि दिलि जी करणी आहे त सभु को में जेको टपाल मेज़बान जी चाहे जो कप पीआरे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि आसानी सां करे सघो था ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो प्रोग्राम सुबुह मेराण में फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 0222102855 करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा ऐं जीअं त नाज़रीन अॼुकल्ह PSL जो जेको शोर जेको आहे जॻह जॻह ते रहे थो इवन के कल्ह आउं हिकिड़े रूटीन चेकअप में वियमि के क्लिनिक ते उते ई जेके असिस्टेंट्स जेके पेशेंट्स हुआ भरपूर जोश ऐं जज़्बे सां जेको PSL जेको इंजॉय कनि पिया हर कंहिंजो पंहिंजो पसंदीदा जेको प्लेयर्स हुआ ख़ासि तौर ते मूंखे शर्जील जी आवाज़ इलाही वधीक ॿुधण में अचे पई सभु उनखे बूस्टअप करनि पिया ऐं ॾिसो हिकिड़ी एक्टिविटी आहे हिकिड़ी क्रिएटिव इंसान अगरि कंहिं जॻह ते बिज़ी हुजे त इहे PSL अहिड़ा इवेंट स्पोर्ट्स जा त उन इंसान जो थोरो माइंड डाइवर्ट कंदा आहिनि ख़ासि तौर ते वरी जॾहिं असांजा पंहिंजा प्लेयर्स जा खेॾंदा आहिनि त इलाही ख़ुशी थींदी आहे त उन हवाले सां ई जेके असांजे प्रोग्राम में जेके असांजो तबसरो करण जा माहिर आहिनि स्पोर्ट जा एक्सपर्ट्स आहिनि ख़ासि तौर ते क्रिकेट जे हवाले सां त यकीननि तव्हां थोरो घणो सम्झी बि आंदो असांजे मेहरान टेलीविजन हिसो बि आहिनि त उन्हनि खे भलीकार कंदासीं जुनेद में वणनि तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह मेहरान में कीअं आहियो जुनेद थैंक यू बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु ठाक जुनेद बिला PSL हर जॻह ते होटल्स इवन के क्लिनिक हॉस्पिटल्स में बि मूं कल्ह ॾिठो त सभु जेको भरपूर तरीक़े सां जोश ऐं जज़्बे सां जेको PSL इंजॉय कनि पिया बिल्कुलु पाकिस्तान सुपर लीग हिकु तमामु दुनिया जे वॾी लीग्स में शामिलु आहे ऐं पूरी दुनिया हुनखे फॉलो करे थी ऐं PSL जो जोशो ख़रोश तमामु घणो आहे हर को ॾिसे थो इंजॉय करे थो अॻु में छा हूंदो जो सिर्फ़ु इंटरनेशनल मैचिस खे ई माण्हू फॉलो कंदा हुआ पर इंटरनेशनल खां पोइ वरी जीअं आहिस्ते आहिस्ते लीग्स जो स्टार्ट थियो आहे त अॼुकल्ह लीग्स खे बि पूरो फॉलो कयो वञे थो बिल्कुलु उअं ई जीअं अॻु में इंटरनेशनल क्रिकेट खे फॉलो कयो त लीग्स जेके आहिनि जीअं IPL आहे PSL आहे ॿियनि कंट्रीज़ में थियनि थियूं बिग बैश आहे त उनखे भरपूर फॉलो कयूं था पर ख़ासि करे जेका IPL इंडिया में PSL पाकिस्तान इन्हनि जी तमामु घणी फैन फॉलोइंग आहे तमामु घणो माण्हुनि खे फॉलो कनि था बिल्कुलु अहिड़ा मुक़ाबला थियनि था मैचिस थियनि था त हर को इंजॉय करे थो ऐं तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान में क्रिकेट जा शौक़ीन अगरि ॾिसंदा खेॾण लिहाज़ खां ॾिसण लिहाज़ खां त ॿी कंहिं बि स्पोर्ट्स खां तमामु घणो रेशो आहे हुननि जो अच्छा ॾिसो त वरी थोरो अलॻि अलॻि जेके आहिनि कंट्रीज़ खां प्लेयर्स जेके आहिनि गॾु चूंड करे वरी गॾु खेॾनि था त वधीक हिकिड़ो चैलेंजेबल इलाही सुठो जेको आहे अच्छा त अॻु में बि T20 टूर्नामेंट्स थींदा हुआ उन में इहो हूंदो त पाकिस्तान जा सिर्फ़ु प्लेयर्स खेॾंदा या मक़ामी रांदीगर खेॾंदा आहिनि हिन जी ख़ूबसूरती इहा ई आहे त तव्हांजो पूरो हिकिड़ो पूरी दुनिया जा बहितरीनु प्लेयर बि हुनखे जॉइन कनि था त उनजे करे हिकिड़ो इंट्रस्ट वधीक डेवलप थो थिए माण्हुनि जो ॾिसण जो बिल्कुलु बाक़ी अलॻि अलॻि सभु जेके आहिनि गॾु खेॾनि पिया फर्दर कंहिंजा कोई कहिड़ी पंहिंजी उन में एक्सपर्टीज़ में एक्सपर्ट आहे को बॉलिंग में ऐं ख़ासि तौर ते कोई बैटिंग में त अञा सुठो थो उन में अचे थी बाक़ी आऊं यकीननि इंजॉय कयो जिथे किथे इहे PSL तव्हां भला कीअं था ॾिसो ख़ासि तौर ते कल्ह बि तव्हां असांखे जॉइन कयो कॉल जे थ्रू त
तव्हांखे जीअं कल्ह जेकी इस्लामाबाद टीम विन कई ऐं कराची खे वसियो त कीअं था ॾिठो? बिल्कुलु कल्ह मूं तव्हांखे इहो ई चयो त असां कंहिं टीम खे मतिलबु स्ट्रॉन्ग नथा चयो, हालांकि कल्ह जेका प्रिडिक्शन हली पए जेका घणी जेका कराची जी फेवरेट सभिनी त कराची मैच खटंदो, पर मूं जेका इहा ॻाल्हि की त कंहिं बि टीम खे असां नथा करे सघूं, छो त हीअ टीमूं इन क़िस्म जूं ठहियल आहिनि छो त अगरि जेका तव्हां कंट्री वाइज़ क्रिकेट खे चेक कजो, इंटरनेशनल क्रिकेट में जेका ख़बर हूंदी आहे, जेका ऑस्ट्रेलिया ज़िम्बाब्वे जो मैच आहे त तव्हांखे आराम सां केरु प्रिडिक्ट करे छॾींदो त ऑस्ट्रेलिया बासानी मैच विन कंदो। जेकर बांग्लादेश जो इंडिया जो मैच आहे त तव्हांखे बि ख़बर हूंदी आहे, क्रिकेट में जिन जो कम क्रिकेट खे ॾिसंदा आहिनि या उन्हनि खे बि ख़बर हूंदी त इंडिया जी टीम बांग्लादेश खां खटे वेंदी, छा त ख़बर हूंदी आहे त हीअ टीम स्ट्रॉन्ग आहिनि, हीअ टीम, पर हिन क्रिकेट जी ख़ूबसूरती आहे त क्या बि टीम तव्हां नथा चई सघो त हीअ कमज़ोर आहे हीअ स्ट्रॉन्ग आहे, छो त फ्रेंचाइज़ ओनर्स तव्हांखे ख़बर आहे जेके बि मतिलबु इन्वेस्ट कनि था त उहे न चाहींदा त असीं मैच हारायूं या टूर्नामेंट हारायूं, त सभु टीमूं इन क़िस्म जो प्लेयर्स आहिनि त केॾी महिल बि कहिड़ी टीम बि मैच खटे सघे थी। बिल्कुलु ईअं ई थियो, हालांकि शुरू में सभिनी चयो त कराची खटींदो, वरी बिल्कुलु कराची को बैटिंग में स्टार्ट कयो, जेको टारगेट ॾिनो त तक़रीबन कराची हो, पर जंहिं महिल बैटिंग ते इस्लामाबाद आई त हुननि मैच खे बिल्कुलु पासो पढ़ायो, हालांकि स्टार्ट में बॉलिंग कराची बहितरीनु कई, हुननि जा ईंदी ॿ रांदीगर आउट करे छॾिया, पर बाद में वरी ॾिसो बैटिंग तमामु बहितरीनु कई इस्लामाबाद ऐं मैच विन कयो बाआसानी, त कंहिं बि टीम जे नाले असां नथा करे सघूं हींअर त कहिड़ी टीम विन कंदी कहिड़ी न, हीअ क्रिकेट बैलेंस हले पई, इन दी एंड जेको बेस्ट परफॉर्म कंदो उहो ई विन कंदो। उहो ई विन कंदो, यकीनन ॾिसो त हीअ गेम आहे, गेम खे इंट्रस्टिंग थियो, पर तव्हां हाणे ख़ासि तौर ते चलो हीअ उते ग्राउंड्स में थिए थो, पर तव्हां ॾिसंदड़ जेको घर वेठे आहिनि उन्हनि जो इंट्रस्ट ॾिसो केतिरो थो डेवलप थो थिए, केतिरो दिमाग़ हुन जेकी बि एक्टिविटीज़ आहिनि, ऐं काफ़ी तरह त ॾिसो त उन्हनि खे थोरो स्टॉप करे हिकिड़ो कोरोना जी फ्रस्ट्रेशन्स, जॉबलेस जी फ्रस्ट्रेशन्स, केतिरो माना उनखे ग्रूमिंग करे थी, असांखे जेको आहे मेंटली जेको आहे थोरो थेरेपी करे थी। बिल्कुलु दुनिया में इहा ई स्पोर्ट्स जी ख़ूबसूरती आहे जो स्पोर्ट्स हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका हर माण्हू जी हॉबीज़ में अचे थी, तक़रीबन मोस्टली माण्हू खां पुछंदो त हू अगरि हॉबी काउंट कराईंदा त हुनमें स्पोर्ट्स जी एक्टिविटी हूंदी आहे, पोइ खेॾण जे लिहाज़ खां हुजे या ॾिसण जे लिहाज़ खां हुजे, त हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका पाकिस्तान में त मतिलबु तमामु सिर्फ़ु पाकिस्तान में, अगरि पाकिस्तान में एशिया में ॾिठो वञे, पाकिस्तान, इंडिया, बांग्लादेश, श्रीलंका जेके बि कंट्रीज़ आहिनि तमामु घणो उते शौक़ु आहे क्रिकेट जो ॿिए कंहिं बि स्पोर्ट्स खां वधीक, त लाज़मी ॻाल्हि आहे जंहिं महिल उन स्पोर्ट्स जी को बिग इवेंट थींदो ऐं बहितरीनु तरीक़े सां हुनखे पूरो ब्रॉडकास्ट कयो वञे, बहितरीनु ते ॾेखारियो वञे, त लाज़मी ॻाल्हि आहे शौक़ु डेवलप थींदो ऐं हर को वेही करे मैचिस ॾिसंदो। अञा बि थोरो लोड शेडिंग जो इशू आहे जंहिंजे करे काफ़ी ॾिसण वारा थोरा डिस्टर्ब थियनि था, टाइमिंग्स अहिड़े आहिनि जो लोड शेडिंग जी जो लाइट बंदि थियो थी वञे त माण्हू नथा ॾिसी सघनि, पर जेकर अञा बि अगरि पॉलिसी थोरी PSL जे हवाले सां अगरि वापडा सां थोरो हुनजी कमिटमेंट हुजे ऐं इहो हुजे त भाई PSL टाइमिंग्स ते लाइट बंदि न थिए त अञा वधीक मतिलबु जोशो ख़रोश हूंदो, छो त अक्सर हींअर इहो ॾिठो वियो आहे त लाइट बंदि थियो वञे उन टाइम ते त उन करे पोइ माण्हू मैच खे नथा ॾिसी सघनि। बिल्कुलु इहो लाज़मी थिए थो, छो त तव्हांखे ख़बर आहे त हाणे अधु टाइम मैच हलंदो, अधु टाइम लाइट बंदि हूंदी त उन में पोइ इशू थिए थो, थोरो डिस्टर्बेंस अची वेंदी, जीअं गाॾी जी स्पीड तेज़ कंदे कंदे अचानक चिलो कयो त माण्हू जो जेको आहे रिचो उहो थी वेंदो आहे। हा ॾिसो न एॾो वॾो तव्हांजो इवेंट आहे, मतिलबु इन में एतिरी तव्हांजी कोऑर्डिनेशन हुजणु घुरिजे त इन्हनि टाइमिंग्स में मतिलबु 3 कलाक जो मैच हूंदो आहे त 3 कलाकनि या 3.5 कलाक जो टाइम पीरियड इन में तव्हां छॾे ॾियो त माण्हू भले इंजॉय कनि। हा बिल्कुलु, छो त पाकिस्तान में ॾिठो वञे त एॾियूं तव्हां ॾे फैसिलिटीज़ न आहिनि इंजॉयमेंट जूं, जेको तव्हांजी डिप्रेशन, तव्हांजा माण्हू परेशान आहिनि, त हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंसां इंसान खे ख़ुशी मिले थी। अगरि इन शइ खे भले केरु तस्लीम करे या न करे, 90% माण्हू अहिड़ा आहिनि जेके अगरि मैचिस पाकिस्तान जो मैच हुजे या PSL जो मैच हुजे, ॿियो को मैच त मूंखे ख़बर आहे एतिरो केरु फॉलो नथो करे, पाकिस्तान जो मैच ऐं ॿियो PSL जा मैचिस तमामु घणे शौक़ सां ॾिसंदा, त इन्हनि में मतिलबु थोरो करणु घुरिजे त इन टाइमिंग्स में लाइट जो शेड्यूल हुजे जो मतिलबु सभु ॾिसी करे मैच बैलेंस करे सघनि वाकई थोरी तरह। अच्छा, कल्ह जी टीम्स में बहितर परफॉर्मेंस तव्हांखे कंहिंजी लॻी? अगरि कराची जेकी तव्हां चओ पिया त बैलेंस हले पियो त कराची में कहिड़ा प्लेयर्स हुआ उन हवाले सां? कराची में जेको कल्ह जेको नुमाया कारकर्दगी त 2 प्लेयर्स जी हुई, ख़ासि तौर ते शर्जील ख़ान जे सेंचुरी हुई, शर्जील ख़ान जो PSL में ॿियो 100 आहे ऐं गाग में 2016 में शर्जील ख़ान सेंचुरी हुई, वरी शर्जील ख़ान जो जेको थोरो मसइलो थी वियो, जो टीम मां आउट थी वियो, जेको टीम खां 2-3 साल ॿाहिरि हो, वरी हाणे हुनजो कमबैक थियो ऐं शर्जील लाइ सेंचुरी तमामु ज़रूरी हुई, छो शर्जील अञा ताईं पाकिस्तान टीम जॉइन न कई आहे ऐं हर कंहिं चयो पियो त शर्जील ख़ान तॾहिं जॉइन कंदो, परफॉर्म कंदो
ऐं जेसिताईं परफॉर्मेंस न ॾींदो त टीम में वापसी न थींदी। ऐं पाकिस्तान में एक्चुअली इशू इहो आहे त पाकिस्तान में ओपनर जो बिग प्रॉब्लम आहे। केतिरा ई ओपनर आज़माए विया आहिनि। छा आहे त अॼुकल्ह जी क्रिकेट अटैकिंग क्रिकेट आहे, त हाणे जेतिरा बि ओपनर्स उन खां अलावा ॿिया आहिनि उहे सभु बिलो 100 जे स्ट्राइक रेट सां खेॾनि था। वाहिद शर्जील ख़ान आहे जेको तव्हांजो हर कंहिं बॉलर्स खे अटैक करे थो, भले कहिड़ा बॉलर्स बि हुजनि। ऐं शर्जील ख़ान जहिड़ो प्लेयर तव्हांखे लाज़मी, पर इहो वेट थियो पिए त शर्जील ख़ान का अहिड़ी परफॉर्मेंस ॾे जो उनखे टीम में कमबैक कराइणु ईज़ी थी वञे सिलेक्टर्स लाइ। ऐं हुनजो थोरो वेट जो इशू बि आहे, पर बहरहाल वेट जे इशू खां वधीक जेको आउं सम्झां थो इशू परफॉर्मेंस जी हुई। ऐं हीअ गुड टाइम आहे शर्जील जो, बहितरीनु 100 कयो। ऐं यकीननि जेकर स्टार्ट में 100 कयो आहे, अञा पूरो टूर्नामेंट अॻियां पियो आहे। अगरि हिकु ॿ 4-5 इनिंग ॿियूं खेॾे थो, हिकु ॿियो 100 करे थो, 3-4 50s करे थो, त यकीननि शर्जील ख़ान जी वापसी थींदी। ऐं शर्जील ख़ान कल बहितरीनु बैटिंग कई। उनखां अलावा बाबर आज़म कल तमामु बहितरीनु बैटिंग कई, उन बि 50+ कयो। सही, चलो इतो ही कंटिन्यू कयूं था त ॾिसूं था त भला अहिड़ी जॾहिं बैटिंग बहितरीन थी त पोइ बि इस्लामाबाद कहिड़ी क्वालिटी ऐं कहिड़ी स्ट्रेटजी सां जेको आहे हू विन करे वियो। हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताबन कया ल्यू बिस्किट तव्हां सभु लाइ खणी आयो हिकिड़ी शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां इहे तव्हां क़ुरानदाज़ी ज़रिए जेके हासिलु करे सघो था, जंहिंमें शानदार कार, मोटरसाइकिल, उमिरि जो टिकट ऐं बम्पर प्राइज़ 1 करोड़ रुपयो। पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे, लू जो को बि पसंदीदा पैक वठी वेंदा ऐं हीअ सभु इनामात हासिलु कंदा आहियूं। सां गॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी और आज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो, उस सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबन किया ल्यू बिस्किट जी तव्हांखे ॿुधायो त ल्यू जा इहे सभु लातादाद इनाम 1 करोड़ रुपए जी ऑफर मौजूदु आहे। टक्स टाइगर गाला कैडी ऐं ज़ीरा प्लस में सभु जेके बि प्रोमो पैक्स आहिनि हुन सां गॾो गॾु बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई में हिकिड़े सिंपल जे स्टेप्स आहे ऐं वरी स्टेप्स तव्हांखे ॿुधाईंदमि। हिननि जे पोइ हिकिड़ो पोर्शन हूंदो सिधो करे जो उन्हनि खे स्क्रैच कंदा, स्क्रैच खां पोइ ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ईंदा। नंबर आउं ॿुधाईंदमि 0316722525 ते मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी। कॉल बैक खां पोइ उहो ई कोड में एंटर करे ही लातादाद इनाम ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिलु कंदा आहियूं। सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी और राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। जी जुनेद, मुंहिंजो सुवाल हुयो त उनजे बावजूद बि एतिरा बहितरीनु प्लेयर सॼे शर्जील जी एॾी सुठी परफॉर्मेंस रही है, उनखां बाद बि जेको इस्लामाबाद कीअं विन कयो, उन्हनि जी कहिड़ी स्ट्रेटजी? अच्छा, एक्चुअली शर्जील 100 त कयो जो पर आउं जो सम्झां थो त स्कोर शायदि थोरो अञा घटि हुयो। जहिड़ी विकेट खेॾे पई, जहिड़ो बॉल बैट ते अचे पियो, विच में थोरो शर्जील थोरो स्ट्रगल कयो ऐं एंड टाइम्स में उहा हिटिंग कोन करे सघिया कराची वारा। टारगेट जेको वियो पिए, जेको जीअं शर्जील स्टार्ट वरितो ऐं जेको बाबर आज़म स्टार्ट वरितो, टारगेट में बि 220+ हुजे हा त कराची लाइ वधीक ईज़ी थिए मैच विन करणु। इहो बि चई सघो था तव्हां त मतिलबु टारगेट कुझु शॉर्ट रहिजी वियो, 15 खां 20 रन्स कराची घटि ठाहियूं। हिकिड़ो इहो मसइलो थियो। ॿी इन दी एंड वरी पोयां ड्यू फैक्टर बि थिए थो, थोरो ड्यू थिए थो त उनजे करे बि थोरो बॉलर्स खे बि इशू थिए थो। बहरहाल पर पोयां नो डाउट तमामु बहितरीनु बैटिंग कई इस्लामाबाद वारनि, ख़ासि तौर ते एलेक्स हेल्स तमामु बहितरीनु स्टार्ट वरितो। उन खां पोइ वरी जेको इफ़्तिखार खेॾियो ऐं जेको त उन तमामु बहितरीनु बैटिंग कई ऐं मैच खे बिल्कुलु ईज़ी करे छॾियो। ऐं बॉलिंग में थोरो हिते कसूरवार थींदी कराची वारा, हू चाहिनि थोरो वधीक बेटर बॉलिंग कनि हा त मैच विन करे वञनि हा, पर छा आहे दी एंड विकेट्स हाणे थोरो बैटिंग लाइ तमामु बहितरीनु पियूं खेॾनि। स्टार्ट में जेके मैचिस हुआ उनमें थोरी विकेट्स थोरी हार्ड हुयूं, पर हाणे थोरो बैटिंग लाइ तमामु बहितरीनु आहे। त टारगेट आउं सम्झां थो त कुझु घटि हुयो, 15 खां 20 रन्स शार्ट हुयो ऐं प्लस में बॉलिंग बि उहा सुठी न थी, बैटिंग तमामु बहितरीनु इस्लामाबाद वारनि। त ओवरऑल क्रिकेट जो कमु इहो आहे, तव्हां केतिरा बि सुठा बॉलर जो केतिरा बि, पर कंहिं ॾींहुं अगरि कंहिं प्लेयर जो एक्स्ट्राऑर्डिनरी ॾींहुं हूंदो आहे त उहो मैच विन कराए वेंदो आहे। त इस्लामाबाद बहितरीनु बैटिंग कई ऐं मैच विन कयो। सही। अच्छा, त जीअं तव्हां चयो एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॾींहुं हूंदो आहे, इन जो मतिलबु माना कहिड़े परफॉर्मेंस हेल्थ जे हवाले सां या स्ट्रेटजी जे हवाले सां? समटाइम्स असां हिकिड़ो जेका प्रिडिक्शन हूंदी आहे उहा नॉर्मल हूंदी आहे। कंडीशन जे हिसाब सां, प्लेयर्स जे हिसाब सां, जेके बि एक्सपर्ट हूंदा आहिनि त मतिलबु प्रिडिक्शन ईंदा त भाई हिन विकेट ते 200 स्कोर ठही सघे थो ऐं 200 स्कोर चेस थी सघे थो, ठीकु आहे। पर उन विकेट ते समटाइम्स 200 जी जॻह ते 250 ठही वेंदो आहे। त उनमें कोड़ो प्लेयर हूंदो आहे जीअं मतिलबु रिकॉर्ड सां जीअं इनिंग्स हूंदियूं आहिनि, जीअं असांजी बि आहे त नॉर्मली हिन ते केरु हर को 2-2 50 हणंदा, पर कोड़ो प्लेयर हूंदो 100+ करे वेंदो आहे। त
तो एक्स्ट्राऑर्डिनरी गेम हूंदी आहे, उहो को कंहिं प्लेयर जो ॾींहुं हूंदो आहे जो एक्स्ट्रा ज़बरदस्त परफॉर्म करे सही सही। वेंदो आहे। अच्छा, हिकिड़ी अजीब ॻाल्हि मूंखे वेंदी आहे, ख़ासि तौर ते प्लेयर्स जेके व्यूवर्स हूंदा आहिनि, शौक़ीन हूंदा आहिनि, त उन्हनि जी इहा प्रिडिक्शन वॾी कमाल जी थी वेंदी आहे। माना एग्ज़िट इज़ माना जॾहिं कॾहिं थींदा त हाणे माना छोकिरो थो, हाणे छोकिरो थो, माना प्लेयर्स जी बॉडी लैंग्वेज इन गेम खे एतिरो सम्झी वेंदा आहिनि त उन्हनि जा जेके इहे प्रिडिक्शन्स हूंदा आहिनि बिल्कुलु एक्यूरेट थी वेंदा आहिनि। इहो माइंड अलाए कहिड़े कमाल सां कमु कंदो आहे। न ॾिसो, इहो इहो एॾो उन में को वॾी का लॉजिक न आहे। सही। छा आहे त क्रिकेट जी कंडीशन, क्रिकेट जे जेके हूंदा आहिनि टच में, त उन्हनि खे ख़बर आहे त कहिड़ो टाइम हले पियो, छा हले पियो, बैट्समैन सही माइंड में छा पियो हले। छा जंहिं महिल स्टार्ट में तव्हां ईंदव, जॾहिं खेॾण तव्हांखे ख़बर आहे सर्किल हूंदो आहे, सही त सभिनी ख़बर हूंदी आहे त सर्किल में बैट्समैन अटैक ते ईंदा आहिनि। त सही उन टाइम ते असांखे मतिलबु शायदि आम माण्हू चवंदो यार पहिरीं 6 ओवर में त सही पिया खेॾे, हाणे सही न पिया खेॾनि, पर आम माण्हुनि खे इहा ख़बर न हूंदी आहे त 6 ओवर 5-6 ओवर शुरू वारा सर्किल हूंदो आहे, उनखां पोइ फील्डर पोइ हिते हलाए वेंदा आहिनि। त लाज़मी ॻाल्हि आहे 6 ओवर खां पोइ जीअं सर्किल ख़तमु थींदो आहे त स्कोर में थोरी ब्रेक लॻी वेंदी आहे, पोइ वरी ॿी टाइप जी क्रिकेट थींदी आहे, वरी एंड जे ओवर्स में ॿी क्रिकेट। त उहो मतिलबु थोरो अंदाज़ो हूंदो आहे क्रिकेट सां जेके वाबस्तो, उनखे अंदाज़ो हूंदो आहे त हीउ कहिड़ो टाइम आहे ऐं बैट्समैन कहिड़े मिज़ाज जो आहे। जे क्रिस गेल बीठो आहे, सर्किल आहे, त ऑब्वियसली जेतिरा बि एक्सपेक्टेटर हो त इहो ई वेट कंदा त जोइन बॉल ते क्रिस गेल छको हणंदो या चौको सही हणंदो, सही छो त उहो प्लेयर्स खे ॾिसी करे। मिसबाह बीठो हूंदो आहे, टेस्ट मैच हले पियो त सभिनी ख़बर आहे त मिसबाह टुक टुक कंदो, त हिकिड़ी इहा प्रिडिक्शन इन हवाले सां हर को प्लेयर करे सघे थो। सही, माना उन्हनि जी माइंड ऐं उनजी आदतुनि खां वाक़ुफ़ थी वेंदा हा, आहिनि त ईअं हूंदो आहे त सही प्लेयर्स जो मिज़ाज छा आहे ऐं मैच जी कंडीशन छा आहे, त उन हवाले सां पोइ ईज़ी थी वेंदो आहे। पोइ लाज़मी ॻाल्हि आहे, पोइ असां जहिड़ो प्लेयर थी चवंदा क्रिस गेल बीठो आहे सर्किल आहे, त यकीन हिन माना ओवर में 2 या 3 छक्का हणंदो, पर पोइ लॻंदा आहिनि, कॾहिं कोन लॻंदा आहिनि। पर मतिलबु हूंदो आहे त हीउ टाइम ई अहिड़ो आहे त ऐं प्लेयरनि मिज़ाज जो आहे त हीउ इन शइ लाइ ई वेंदो त हुनखे सही। छा करिणो आहे। अच्छा अच्छा, त अॻिते नेक्स्ट जेकी आहे गेम्स उन में कीअं था ॾिसो परफॉर्मेंस, या कहिड़ी टीम्स जेकी परफॉर्म कंदियूं थियूं? मूं कल्ह बि तव्हांखे इहो ॿुधायो त अञा ताईं मतिलबु असां कंहिं बि टीम जे नाले नथा करे न न, सघूं, नेक्स्ट त जेकी हाणे प्लेयर्स जेके ईंदियूं। ॿ टीम जेके आहिनि टीमूं उहे टॉप ते अची वियूं आहिनि, ठीकु आहे, जंहिंमें पंहिंजो इस्लामाबाद आहे ऐं प्लस में लाहौर आहे, उहे टॉप ते आहिनि, पंहिंजा 2 मैच विन करे टॉप ते आहिनि। 2 टीमूं मिडिल में आहिनि, कराची आहे ऐं पंहिंजो कराची बि, बहरहाल 2 बॉटम में आहिनि, जेके त 2 टीमुनि हिकिड़ो मैच विन कोन कयो आहे, 2 मैच खेॾे करे 2 टीमुनि हिकु मैच विन कयो आहे, 2 टीमूं 2 मैच विन कया आहिनि। त 2 टीमुनि जी मतिलबु कुझु बैलेंस आहे, पर छा अञा 2 मैच थिया आहिनि, अञा थोरो पोज़ीशन वाज़े थींदी आहे, काफ़ी सारा मैचिस आहिनि, त आहिस्ते आहिस्ते वधीक पोज़ीशन वाज़े थींदी। फ़िलहाल लाहौर ऐं टॉप ते आहे, इस्लामाबाद टॉप ते आहे। सही। अच्छा, असांजे सिंध जे प्लेयर्स जे केतिरो जज़्बो ॾिसो पिया एतिरी परफॉर्मेंस में, हुननि में छा पियो लॻे हुननि में? अच्छा, हीउ सुवालु जेको आहे तमामु बहितरीनु जेको आहे न, अहमियत जो हामिल आहे, छो त ख़ासि तौर ते जेके असांजा सिंधी जेके ॻाल्हाइण वारा या जेके त शुरू खां वठी करे इहो हिकिड़ो रहंदो त प्लेयर्स खे सिर्फ़ु मौक़ो मिले थो, जेके पंजाब साइड आहिनि, KPK साइड आहिनि या कराची, सिंध में कराची, उन्हनि खे मौक़ो मिले। उनखे अलावा मतिलबु ख़ासि तौर ते जेको हैदराबाद खां वठी लाइ मौक़ो प्लेयर्स खे नथो मिले, पर हाणे तक़रीबन कुझु माहौल चेंज थियो आहे। इन खे त 8-9-10 साल जेको पीरियड लॻो आहे, हिन में माहौल चेंज थियो आहे। शुरू में जीअं फैसल अतर हो हैदराबाद जो, हिकिड़ो मैच खेॾियो पर उनखे बि टाइम मौक़ो सही न मिलियो। रिज़वान फरीद हो, रिज़वान अहमद, उहो हैदराबाद जो, उनखे बि हिकिड़ो मैच मिलियो, प्रॉपर एतिरो मौक़ो न मिलियो। उनखे अलावा काफ़ी प्लेयर उनखां अॻु में जेके वेस्ट थिया, जस्ट लाइक हैदराबाद जो अयाज़ तैफ़ी हो, मुजाहिद सोलंगी हो पंहिंजो लाड़काणे जो, उनखां अलावा काफ़ी सारा प्लेयर जेके वेस्ट थी विया, जिन जे बारे में प्रिडिक्शन हूंदी त इहे पाकिस्तान खेॾण जे कैलेबर जा प्लेयर हुआ, पर इन में जेको मेन जो किरदारु मीडिया जो रहियो आहे। मीडिया जॾहिं खां तव्हांखे ख़बर आहे, तमामु घणी मीडिया हाणे ओपन थी वई, त का बि शइ तव्हां हाइड कोन था करे सघो, ऐं ख़ासि तौर ते जेमहिल सोशल मीडिया अची वई आहे, त हाणे त बिल्कुलु ई तव्हां कंहिं शइ खे नथा लिकाए सघो, को बि टैलेंट एतिरे क़दुरु जो तव्हांखे ख़बर आहे त सोशल मीडिया त उहा शइ आहे जो नंढ खां नंढी शइ अगरि वायरल थी थी वञे त उहा तव्हांजे मेन स्ट्रीम मीडिया खे जे बि मथां अचो थी वञे, त एतिरो हिकिड़ो सोशल मीडिया त अॼुकल्ह कंहिं बि टैलेंट खे लिकाइणु त तमामु ॾुखियो थी वियो आहे। त उनजो फ़ाइदो इहो थियो आहे त हाणे उहे प्लेयर्स मतिलबु अचणु शुरू थी विया आहिनि हर हंधा, टैलेंट लिकी नथो सघे। माना तव्हां थोरो इहो बि चवणु चाहियो था त सोशल मीडिया या इलेक्ट्रॉनिक मीडिया या प्रिंट मीडिया जो वॾो कमाल आहे त हिननि वापसि उन्हनि खे जेके ही रांदीगर खेॾनि पिया, हीअ शयूं पॉसिबल थियूं उन खां पोइ आहिनि। तव्हां अगरि थोरो पोयां वेंदा हो, जॾहिं PCB जो स्ट्रक्चर हिकिड़ो आयो, जंहिंमें T20 क्रिकेट स्टार्ट थी, जंहिंमें शुरू में टीमूं सिर्फ़ु तॾहिं IPSL न थींदो हो,
थींदो पंहिंजो T20 इवेंट थींदो PCB कराईंदो जंहिंमें हैदराबाद कराची लाड़काणो सभु टीमूं पार्टिसिपेट कंदियूं त उनमें उनखे फस्ट टाइम हिननि मीडिया ते शो कयो जंहिंमें उनखे मीडिया ते शो कयो न उन खां पोइ प्लेयर खे तव्हांजो हिननि जो लिकाइणु ॾुखियो थी वियो उन खां छो त अॻ में छा थींदो हो जो कंहिंखे का ख़बर न आहे त भाउ कंहिं केतिरो परफॉर्म कयो कंहिं न कयो क्रिकेट हिकिड़ी बोरिंग थींदी 4 डे उन खां अलावा का ऐं टोटल सिर्फ़ु पननि जी क्रिकेट हूंदी सिर्फ़ु ख़बर पवंदी हिन केतिरो उन में आराम सां अगरि मतिलबु कंहिं प्लेयर खे इग्नोर करणु चाहियो तव्हां साइड ते करे छॾियो आहे छॾे ॾियो ईअं थियो आहे ऐं पास्ट में काफ़ी प्लेयर्स खे इग्नोर कयो वियो पर छा थियो हिन मीडिया जे दौर खां पोइ प्लेयर जंहिंमहिल टीवी ते अचणु शुरू थिया प्ले करणु सभिनी ॾिठो त यार हिन प्लेयर में केतिरो पोटेंशियल आहे त उन खां पोइ प्लेयर्स खे मतिलबु इग्नोर करणु ॾुखियो थी वियो फ़ाइदो इहो थी वियो जो स्टेप बाय स्टेप शुरू में फैसल अतर खे ॾियो जंहिंमहिल नओं सिस्टम थियो वरी रिज़वान फरीद खे ॾियो उन खां पोइ हिकिड़ी काफ़ी थोरो गैप अची उन खां पोइ शर्जील ख़ान जंहिंमहिल आयो त हुन हिकिड़ो गैप ख़तमु कयो शर्जील खां पोइ यकदमि हसनैन आयो हसनैन खां पोइ नोमान अली डेब्यू कयो नोमान खां पोइ ज़ाहिद कयो हाणे उमेदु कई पई वञे त शाहनवाज़ ॾहाणी बि उन स्टेज ते रसी वियो आहे जो अनक़रीब अगरि चाहिनि त PCB चाहे त हुनखे डेब्यू कराए सघे थी पर यकीनन उनजो कॉम्पिटिशन तमामु टफ आहे त हाणे मतिलबु हिकिड़ी उमेदु आहे त काफ़ी सारा प्लेयर ॿिया बि वेटिंग में आहिनि जेके बहितरीनु इन फ्यूचर जेके ऐं ॾिसो न इन्हनि प्लेयर्स जी बि हाणे हिकिड़ी मथां रिस्पॉन्सिबिलिटी हिकिड़ी ज़िम्मेदारी बि अची वई आहे त असां बहितर परफॉर्मेंस कंदासीं पंहिंजे सिंध जो नालो ऐं पंहिंजे सिंध जे ॿियनि शहरनि जो नालो जेको आहे उहो रोशन कंदासीं ॿिया जेके प्लेयर्स आहिनि उहे आसानी सां अची सघनि माना हिननि जे मथां वॾी रिस्पॉन्स यकीनन उहे इहे जॾहिं गेम खेॾंदा हूंदा ग्राउंड में बीठा हूंदा त उन्हनि जे मथां इहा सोच ज़रूरु हूंदी अच्छा ॾिसो न इहो त इन्हनि ते हिकिड़ो लिहाज़ करे ॾिठो वञे डबल प्रेशर आहे माना वधीक प्रेशर आहे एज़ कम्पेयर टू ॿियनि प्लेयर्स जे हाणे जस्ट हिकिड़ो हाणे जीअं ज़ाहिद खे तव्हां काउंट कयो हाणे ज़ाहिद खे हेॾी मतिलबु मीडिया जो हेॾो सभिनी दोस्तनि जो सभिनी जो हिकिड़ो कैंपेन हली सभिनी चयो त भाउ हुनखे प्ले करायो तमामु घणो प्रेशर बिल्ड थियो लाज़मी ॻाल्हि आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ते सिलेक्टर्स ते बि तमामु घणो प्रेशर बिल्ड थियो ज़ाहिद जे हवाले सां काफ़ी टाइम खां ज़ाहिद परफॉर्म करे पियो हुनजी टीम में जॻह न पई ठहे उस्मान कादिर खे मौक़ो मिलियो शादाब ख़ान अलरेडी टीम में यासिर शाह अलरेडी टीम में टे 2 लेग स्पिनर अलरेडी टीम में हुया हुन खां अलावा हुननि पहिरीं मौक़ो ॾिनो हुनखे पंहिंजो जेको अब्दुल कादिर पुटु आहे हुनखे ॾिनो मौक़ो त हिकु जेको वेट पियो हलियो त आख़िर ज़ाहिद खे कॾहिं मौक़ो मिलंदो त तमामु घणो प्रेशर सिलेक्टर्स ते आयो एतिरे क़दुरु प्रेशर आयो जो ऑलरेडी हिकिड़ो स्पिनर लेग स्पिनर टीम में मौजूदु हो उनजे बावजूदि बि ज़ाहिद खे डेब्यू करायो वियो हुन सां गॾु ई पर ज़ाहिद परफॉर्म कयो हाणे हुननि ते तमामु घणो प्रेशर आहे त आया जंहिंमें असांजी एतिरी वॾी सपोर्ट आहे एतिरी बेक आहे त हाणे असांखे परफॉर्म करिणो आहे हिन स्टेज ताईं त चलो प्लेयर पहुची वियो अॻियां परफॉर्म करिणो आहे छो त तव्हांखे ख़बर आहे एतिरो टफ कॉम्पिटिशन आहे जिथे तव्हां परफॉर्म न कंदा उते तव्हां चवंदा भाउ माशाल्लाह बसि घर हलिया वञो सही माना एतिरी तव्हांजी स्पोर्ट बि थी हुजे बावजूदि बि तव्हां कुझु करे ॾेखारियो वाकई यकीन डबल ट्रिपल पर कयो छो त प्रेशर सभिनि जी नज़रूं ॾिसो डिज़र्विंग प्लेयर आहे परफॉर्मर प्लेयर आहे ऐं महिनत करे हिते पहुतो आहे का सपोर्ट कोन्हे का सोर्स कोन्हे पंहिंजी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी महिनत ऐं पंहिंजी परफॉर्मेंस जे बुनियाद ते हिते पहुता आहिनि त यकीनन परफॉर्म कंदा जंहिं प्रॉपर मौक़ो मिलंदो त पर नो डाउट प्रेशर तमामु घणो आहे ख़ासि तौर ते अगरि ॾिठो वञे PSL में ॿिन्ही जे तरफ़ खां ज़ाहिद जे तरफ़ खां बि ऐं शाहनवाज़ ॾहाणी तरफ़ खां त ॿिन्ही जी तरफ़ खां मतिलबु ज़ाहिद बि हिकिड़ो ओवर जंहिंमहिल कोयटा जी बि सेम मसइलो जो कोयटा स्कोर चेस कराए छॾियो कोयटा बि सुठो टारगेट ठाहियो स्कोर चेस थियो उन में बि इहो त ज़ाहिद बॉलिंग ते आयो त ज़ाहिद खे स्टार्ट त सुठो वरितो विकेट बि वरिती पर जंहिंमहिल 2 ओवर में आयो त हुन में वरी हुनखे 2 6 लॻी विया उहे 2 6 लॻा त हुन खां पोइ हिकिड़ो मैच में वापसि अची विया ऐं पोइ वरी वापसी कोन थी कोयटा जी मैच में उनखे अलावा शाहनवाज़ ॾहाणी बि तमामु बहितरीनु बॉलिंग हलाई पेस ॾेखारियो ऐं ईअं कोन फील करायो त शाहनवाज़ को मीडियम पेसर आहे ईअं लॻो पियो त शाहनवाज़ हिकिड़ो तेज़ बॉलर आहे जीअं फास्ट बॉलर्स हूंदा आहिनि एतिरे क़दुरु जो कामरान अकमल खे शॉर्ट पिच बॉल बि हयो हेलमेट में त हर कंहिं चयो पियो तमामु वरी क्रूशल टाइम ते 2 विकेटूं वठी मैच में वापसि बि शाहनवाज़ आंदो पर इन दी एंड वरी अनलकी रहियो जो स्कोर हाणे चेस थियनि पिया ॿिनि में कयो हुन खां स्कोर खजी वियो पर नो डाउट हिकिड़ो पोटेंशियल आहे ऐं अॻियां परफॉर्म कंदा सपोर्ट जी ज़रूरत आहे बिल्कुलु फ्रेंचाइज़ खे सपोर्ट कनि ऐं प्लेयर्स खे त यकीन अच्छा सपोर्ट तव्हां मतिलबु कहिड़े हवाले सां उन्हनि खे फैसिलिटीज़ जे हवाले सां किट जे हवाले सां सपोर्ट मां मुराद आहे हिकिड़ो प्लेयर खे अगरि डे ख़राबु आहे त हुनखे तव्हांखे ख़बर आहे ॿिनि में पोटेंशियल आहे त हुनखे तव्हां इग्नोर न कयो
हुनखे तव्हां कंटिन्यू रखो, हुनखे तव्हां कॉन्फिडेंस ॾियो त अॻियां मैचिस में परफॉर्म करे। इहा सपोर्ट हुनजे लाइ तमामु ज़रूरी रहंदी त हुननि खे माना अॻियां बि जेके फ्रेंचाइज़िस आहिनि उन्हनि खे सपोर्ट कनि ऐं बैकअप कनि त वधीक परफॉर्म कनि बहितरीनु। सही सही, माना इन हवाले सां माना इंकरेज करनि, डिस्करेज न करनि। हा, इंकरेज कनि, पोइ मौक़ो ॾियनि, छो त नो डाउट डिज़र्विंग कनि था। ऐं इन में हिकिड़ो थोरो टेक्निकली जेको जो मूं फील कयो ज़ाहिद जो ऐं शाहनवाज़ जो, त प्रॉब्लम छा रहियो जो ज़ाहिद थोरो मतिलबु बॉल खे फ्लाइट तमामु घणो पिए कयो। ज़ाहिद खे थोरो मतिलबु इहा शइ एडजस्ट करणी पवंदी त हिते उहे बैट्समैन जेके मतिलबु हिकिड़ो कैटेगरी फ़र्क़ु आहे, जे मथां काइज़म ट्रॉफी खेॾो पिया त उते प्लेयर्स नो डाउट सभु बहितरीनु आहिनि, पर पोइ बि हिकिड़ो त 4 डे क्रिकेट आहे, एतिरो टेकिंग क्रिकेट न थींदी। प्लस में उन लेवल जा प्लेयर न आहिनि जेके मतिलबु ओवर में 4-4 5-5 छकाइण जी सलाहियत बि रखनि था। सही सही। अच्छा जुनेद, आउं ब्रेक वठंदमि, ब्रेक खां पोइ गॾु कंदासीं। ॿुधण में अचे थो त 50% जेके आहिनि ऑडियंस जेके आहिनि क्रिकेट मैच में अलाउड, जेके ग्राउंड में अलाउड थींदा, इवन के बाक़ी ॿिया बि जेके इवेंट्स में उन्हनि ते बि एसओपीस खे थोरो लीनियर्सी ॾिनी वई आहे। इन ते मज़ीद जेको आहे कंदासीं, लेकिन हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। नाज़रीन, ईअं वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे लिव बिस्किट। लिव तव्हां सभिनि लाइ खणी हिकिड़ी शानदार क़िस्म जी ऑफर, जंहिंसां तव्हां लातादाद इनाम ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिलु करे सघो था। ऐं आउं ॿुधाईंदी हलां त इहे सभु जेके आहिनि इनामात प्रोमो पैक्स में मौजूदु आहिनि, चाहे उहो टक, टाइगर, गाला, ज़ीरा ऐं कैंडी बिस्किट, ऐं उन सां गॾो गॾु जेके बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई में मौजूदु आहे। त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे त पंहिंजो पसंदीदा को बि प्रोमो पैक वठंदा ऐं ही इनामात हासिलु कंदा। उन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी और रासबी टपाल मेज़बान चांहि आहे। कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन प्रोग्राम से तावन किया लिव बिस्किट। लिव बिस्किट तव्हां सभिनि लाइ खणी शानदार क़िस्म जी ऑफर, जंहिंसां तव्हां लातादाद इनाम ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिलु करे सघो था। ऐं उन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रासबी टपाल मेज़बान चांहि जी त असां असांजे कॉल ते जेके मौजूदु आहिनि। तव्हां यकीननि T20 में परफॉर्मेंस असांजे जेके आहिनि ज़ाहिद जी ॾिठी बहितरीनु जेकी परफॉर्मेंस, ऐं उन्हनि जा भाउ जेके आहिनि ख़ालिद जेके आहिनि उहे असां सां गॾु मौजूदु आहिनि। उन ख़ालिद महमूद, हालो सलाम। वालेकुम सलाम जी, कीअं आहियो ख़ालिद तव्हां? ऐं तव्हांखे मुबारक हुजनि तव्हांजे भाउ जी एॾी बहितरीनु परफॉर्मेंस रही T20 में। जी जी, अल्लाह शुक्र, बिल्कुलु अल्लाह जी वॾी महिरबानी, परफॉर्मेंस रही ऐं क्लास परफॉर्मेंस रही फर्स्ट डेब्यू में। जी जी बिल्कुलु। जुनेद असां सां गॾु मौजूदु आहिनि। जुनेद तव्हां सां ॻाल्हाइणु चाहींदा? जी जुनेद। अस्सलाम वालेकुम ख़ालिद, कीअं ठीकु आहियो? जी जी जुनेद, वालेकुम सलाम, ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? हा बिल्कुलु ख़ैरियत। तव्हांखे मुबारकूं ॾिनियूंसीं हिकु दफ़ो वरी तव्हांखे किराउ माण्हुनि जे अॻियां बि ऑनलाइन तव्हां मुबारकूं ॾियूं त तव्हांखे लख मुबारक हुजनि ऐं इनशाला साईं दुआऊं त ज़ाहिद PSL में बि बहितरीनु परफॉर्म करे। थैंक्स भाउ, अल्लाह शुक्र, उमेदु आहे त PSL में तसलसल सां परफॉर्मेंस कंदो बाक़ाइदे। हा, छा था ॾिसो ज़ाहिद जी अॻियां परफॉर्मेंस कीअं रहंदी? छा जो ज़ाहिद जी परफॉर्मेंस ते त मूंखे शुरू खां वठी यकीन रहियो आहे त हुन जेका एबिलिटी आहे, हुन में जेके स्किल्स आहिनि उहे कुझु ज़ाहिर थिया आहिनि, कुझु अञा ज़ाहिर थींदा। पर हाणे इहो आहे जो कराची जूं पिचिस जेके आहिनि उहे ॾाढियूं अनफ्रेंडली आहिनि, बॉलिंग अनफ्रेंडली आहिनि। त उहे न फास्ट बॉलर खे सपोर्ट कनि थियूं, न स्पिनर खे सपोर्ट कनि थियूं। त कुझु आहे न बॉलर खे हिते ज़ाहिर खे स्ट्रॉन्ग अचिणो पवंदो ऐं उमेदु आहे त अॼु हुनजो मैच बि आहे, हुन में अलाह कंदो सुठो परफॉर्मेंस कंदो। मुंहिंजी राति हुन सां डिस्कशन बि थी त जेको आहे काफ़ी कॉन्फिडेंट हुयो, त उमेदु आहे बाक़ी इंशाल्लाह अलाह कंदो ईंदड़ मैचिस में पाकिस्तान लाइ, PSL लाइ असां पूरो उमेदु आहियूं त ज़ाहिद तमामु घणो परफॉर्मेंस कंदो। हा बिल्कुलु, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त विकेट्स थोरियूं हाणे बैटिंग लाइ वधीक साज़गार थी वियूं आहिनि ऐं कल्ह बि तव्हां ॾिठो सभिनी बॉलर्स खे, ख़ासि तौर ते शादाब खे बि 4 6 लॻा। अच्छा, थोरो ख़ालिद थोरो ॿुधाइजो जेका स्ट्रगल ॿुधायो ऐं शायदि माण्हुनि खे ख़बर न हुजे त तव्हां ई ज़ाहिद जा उस्ताद आहियो, छो त आउं तव्हां सां गॾु खेॾियो आहियां, तव्हां बहितरीनु क्रिकेटर आहियो, त थोरी ज़ाहिद जी स्ट्रगल ॿुधायो त और ज़ाहिद कीअं पाकिस्तानी टीम ताईं रीच कयो? हा बिल्कुलु उस्ताद, त मां पाण खे क्रिकेट में ॾाढा सुठा कोचिंग जंहिं सां खेॾियो आहे, मां हुनखे इनिशियली थोरो मोटिवेट कंदो रहियो आहियां। मूं आहे मूंखे घणो खेॾियो आहे शुरू में, ऐं ईअं त ज़ाहिद जी स्ट्रगल तमामु घणी आहे। 2009 में हुन जेको आहे डेब्यू कयो आहे ऐं उनखां अॻु में हू तमामु घणी स्ट्रगल कंदो रहियो आहे। अंडर 19 वारे प्रोसेस खां वठी कंटिन्यूअस स्ट्रगल कंदो रहियो आहे। पर ख़ासि करे जेको काफ़ी जो फर्स्ट क्लास जो डेब्यू थियो आहे, 2 खां वठी जेको 20 ताईं जेको 11 सालनि जो
जेको आहे सो ट्रेवलिंग बि ॾाढी टफ हुई। 2014-15 में तमामु घणी हुनखे परेशानी जो मुंहुं खोलियो जॾहिं असां जेको आहे सो ग्रेड 2 में लाड़काणे ट्रांसफर थी वियो असांजो दादू जी क्रिकेट माना क्रिकेट बंदि थी वई ॼण, पर ॿाहिरि कॾहिं मायूस न थियो। हुन पंहिंजी स्ट्रगल न छॾी, रोज़ानी ट्रेनिंग, रोज़ानी जेको आहे सो स्ट्रगल करणु, ग्राउंड ते वञणु, जिम ते वञणु, कंटिन्यूअसली जेको आहे सो स्ट्रगल करणु, उहा ई हुनजी जेको आहे सो कामयाबी जो सबबु बणी आहे। जेका हिमल ताईं हुनखे कामयाबी मिली आहे हुन में हुनजी स्ट्रगल ऐं डिटर्मिनेशन आहे, उहो कंटिन्यूअसली कंदो रहियो आहे। सेल्फ जेका स्ट्रगल या टीमुनि में जिथे बि रहियो आहे हुन पंहिंजी स्ट्रगल कई आहे। सो ॾाढो कुझु पैचिस जहिड़ा ख़तरनाक स्थिति आहे जिथे मायूसी जो शिकार बि थियो, पर पोइ बि हू पंहिंजी स्ट्रगल छॾी कोन्हे हुन। अहिड़े जिथे असां वटि फैसिलिटीज़ न आहिनि, दादू जहिड़े शहर में जिथे एतिरी वॾी फैसिलिटी न आहिनि जीअं असां वटि कराची में ॿियनि वॾनि शहरनि में फैसिलिटीज़ हूंदियूं आहिनि, त मां ॾाढो जेको आहे सो मुतमिन आहियां त अॼु स्ट्रगल मां ॾाढी परफॉर्मेंस सां अलाए सुठी आहे, अॻिते उम्मीद सुठी रहंदी। हाँ बिल्कुलु, ज़ाहिद जो 15 सालनि जी जेका महिनत हुनजो त आउं बि गवाह आहियां त 15 साल ज़ाहिद खे थी विया आहिनि क्रिकेट में। अच्छा ख़ालिद भाई, हाणे ज़ाहिद खां पोइ शाहनवाज़ ॾाहणी बि माण्हुनि जी नज़रुनि जो मर्कज़ आहे। छा था ॾिसो शाहनवाज़ ॾाहणीअ जे बारे में, कीअं थो लॻे तव्हांखे, अॻियां केतिरो हुनजा चांसिस आहिनि पाकिस्तान डेब्यू करण जा? शाहनवाज़ ॾाहणी हाणे इहो जेको आहे सुल्तान मुल्तान में कल्ह डेब्यू कयो, पर हुन खां अॻु में ई मां हिकिड़ी प्रोडक्शन करे वेठो हुउसि। जॾहिं फर्स्ट क्लास जो हुन डेब्यू कयो त मां हुनजी बॉलिंग ॾिठी ऐं हूअ मां वग़ैरह खेॾियो बि आहियां ऐं जेको आहे सो हुनजी बॉलिंग लाइव ॾिठी आहे, साम्हूं ॾिठी आहे। ॾाढो मेहनती ऐं जेको आहे सो कैपेबल बॉलर आहे, ॾाढो हाइट बि हुनजी सुठी आहे, पेस सुठो आहे, एक्शन स्मूथ आहे ऐं ॾाढो क्विक लर्नर आहे। मीन्स ही जस्ट लर्न द थिंग्स वेरी क्विकली। ॾाढो सुठो प्रोस्पेक्ट आहे असांजे सिंध जे लाइ, असांजे पाकिस्तान जे लाइ। त असांखे ख़ुशाइनि ॻाल्हि आहे त असांजे इंटीरियर सिंध मां लाड़काणो हुजे या सखर हुजे या दादू हुजे या नवाब शाह हुजे या मीर ख़ास हुजे, हितां हिकिड़ा प्लेयर्स अचनि था, इन लेवल ते अचे रिप्रेज़ेंट कनि था ऐं कोचनि जे जेको आहे सो अखियुनि जो मर्कज़ रहनि था, कोचनि जे जेको आहे कंसंट्रेशन वठनि था। जेके बि असांजा कमेंटर्स आहिनि, फॉरेन कमेंटर्स फॉरेनर्स आहिनि, ॿिया आहिनि, उहे सभु ॾाढा इम्प्रेस थिया आहिनि शाहनवाज़ ऐं ज़ाहिद जे परफॉर्मेंस सां। सो इट इज़ अ गुड साइन फॉर अस। ऐं मूंखे उमेद आहे त शाहनवाज़ ॾाहणी वुड बी द नेक्स्ट टू गेट द ग्रीन कैप। हा बिल्कुलु, यू आर राइट। वधीक अगरि तव्हां कुझु पुछो त। अच्छा, फैमिली जो तव्हां ॿुधायो त हुननि जे फैमिली में केतिरी सपोर्ट, हुनखे केतिरी ख़ुशी आहे, केतिरो सपोर्ट कनि था? दादू आहे सिंध में, नेबर्स में, हूअं त सॼे सिंध में ख़ुशी आहे, पूरे पाकिस्तान में ख़ुशी आहे, त तव्हां पंहिंजी फैमिली जे हवाले सां कुझु ॿुधाईंदा? हा, फैमिली में त तमामु वॾी ख़ुशी जॾहिं लाइ डेब्यू कयो पाकिस्तान जो, त माना हिकिड़ी पूरी जेको आहे सो न सिर्फ़ु फैमिली, सॼो पाड़ो मोहल्लो शहर, इवन सॼी सिंध मां असांखे जीअं ज़ाहिद जी ख़बर पई त हू डेब्यू करे पियो त माना किथे किथे मिठाइयूं विरायूं वयूं ऐं जेको आहे सो असांखे कॉलूं, मूंखे एतिरियूं कॉलूं अचनि पियूं जो मुंहिंजो फ़ोन माना कंटिन्यूअस 2-2 कलाक बिज़ी हुयो। किथां किथां जेके वास्ते वारा आहिनि, जुनैद जहिड़ा दोस्त आहिनि, सभई ख़ुशि हुया। टोटल ऑल ओवर सिंध मां मुबारक अचनि थियूं। असांजे पाड़े में सॼे में जेको आहे ॿाहिरि निकिरी माण्हुनि जेको आहे सो मिठाइयूं विरायूं ऐं ईअं पियो लॻे त ॼणो माना हर फैमिली जो मेंबर हुयो ज़ाहिद। ऐं नो डाउट असां जॾहिं सिंधी प्लेयर रिप्रेज़ेंट करे थो पाकिस्तान लेवल ते, त सभिनी खे ख़ुशी थिए थी, ओतिरी ख़ुशी थिए थी त असांखे थी। असांजी फैमिली में उहो ख़ुशी जो अंत ई कोन हो। सभु असांजूं सिस्टर्स जेके उहे गॾु थियूं, असांजे घर अची वियूं यकदम में, जेके वेझे ॿ टे सिस्टर आहिनि असांजूं, उहे यकदम घर अची वियूं, कज़न्स अची विया, मिठाई विराइजे थी, माना लॻे पियो ॼण को स्पेशल फेस्टिवल आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, ज़ाहिद जॾहिं विन कई त पोइ सभु को अॻु में विन करे कंहिंसां ॻाल्हायो? अमर सां ॻाल्हायो, तव्हां सां ॻाल्हायो, कंहिंसां ॻाल्हाई घर जे फैमिली मेंबर सां? राति जो मां देरि सां हुनखे कॉल मिलाई, त ॾाढो एक्साइटेड हुयो। वरी आयो रूम ते, पोइ कॉल मिलाईमांसि, पोइ सभई वेठा हुआसीं, सभिनी सां जेको आहे सो सभिनी सां थोरो थोरो ॻाल्हाई, सभिनी ख़ुशि हुआ। अमर असांजी ॾाढी जेको आहे सो हर टाइम दुआ कंदी रहंदी आहे ऐं हालांकि शी इज़ नॉट एजुकेटेड, पर पोइ बि हू हाणे एतिरी क्रिकेट 2010 खां वठी ज़ाहिद ॾिसणु शुरू कयो अथई, त हाणे उहा सॼो सम्झंदी आहे। T20 टेस्ट वनडे हर शइ सम्झंदी आहे, बॉल्स वग़ैरह सभु सम्झंदी आहे। वाह वाह, माशाल्लाह, पंहिंजे अमर जे करे। पर अमर जी ख़ुशी जे ॾिसो तव्हां ॾिठो केतिरो हुन पंहिंजे पुट जे करे इन गेम में इंट्रस्ट वरितो। यकीनन इहा ई ख़ुशी आहे, इहा माउ जे करे। अच्छा, तव्हां यकीनन वॾा आहियो हुननि खां, ज़ाहिद खां, केतिरा भाइर आहियो पाण में तव्हां? असां 3 भाइर आहियूं। मां वॾे में वॾो आहियां, मूंखां पोइ नंढो ब्रदर आहे, उहो बि जॉब कंदो आहे, उहो क्रिकेट में इंट्रस्टेड न आहे उहो शुरू खां वठी। अच्छा अच्छा। हा, असां ज़ाहिद अचे असां नंढा हूंदा हुआसीं, असां घर में खेॾंदा हुआसीं। ज़ाहिद सफ़ा नंढो हूंदो हो, शायदि कोई 8-9 सालनि जो।
ज़ाहिद उन वक़्त खां ई थींदो हो क्रिकेट में हुनजी जेका इंट्रस्ट न असां राति जो देरि सां 11 बजे बाबा जो दर बंदि करे ॿाहिरि आहे ऐं जेको पंहिंजे कमरे मां निकिरी पोइ हुनखे असां मिंसूं करे वठी ईंदा खेॾ त जीअं बाल त केरु खणी ॾिए न असांखे। सही हिकिड़ो ॿियो भाउ बि माना यकीनन में बाल खणी अचण लाइ मतिलबु तव्हांखे कीअं इंट्रस्ट पैदा थियो क्रिकेट में तव्हांजो कीअं शौक़ु थियो? मुंहिंजो पंहिंजो शौक़ु जॾहिं मां जॾहिं 5th या 6th क्लास में मुंहिंजो मामा हूंदो सही उहो हेल्थ में जेको आहे डिस्पेंसर हूंदो उहो ॾाढो बहितरीनु क्रिकेट रहियो आहे पंहिंजे दौर जो। सही 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 असां वटि दादू में कुझु टाइम रहियो पोइ उहो हिकिड़ी क्रिकेट क्लब हूंदी रॉयल हुनखे रिप्रेज़ेंट कंदो हुन सां खेॾंदो पोइ डेली जो उहो ईंदो वेंदो त मां वरी कॾहिं हुन सां वेंदो हुउसि गॾिजी। सही 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 पोइ वरी ग्राउंड बि असांजे बिल्कुलु घर जे क़रीब ई आहे त पोइ असांजे उहो शयुनि खे पोइ मामा वरी ट्रांसफर करे पंहिंजे गोठीता विलेज हली वियो त पोइ मां वरी कंटिन्यूअसली हुते ग्राउंड वेंदो रहियुसि पोइ मूंखे वरी जेका सुठी गेम हूंदी मुंहिंजी सुठो खेॾंदा हुआसीं महिनत कंदा हुआसीं त पोइ असांजो कंटिन्यूअसली मुंहिंजो बि लॻाव थी वियो ऐं ज़ाहिद जो बि लॻाव थी वियो क्रिकेट सां। ज़बरदस्त ज़बरदस्त यकीन ॾेई छॾियो। अच्छा तव्हां पंहिंजो पाण खे कीअं त ॾिसो ज़ाहिद इहे ॾिसो न कंहिं लाइ जीअं तव्हां पंहिंजे ॿिए भाउ खे बि चवंदव पंहिंजे ॿार लाइ चवंदव तव्हां माना हिकिड़ी कोशिशि कंदा आहियो टई भाइर जेको हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ सां पंहिंजो वक़्तु जेको विंदरदा आहियो पर हाणे पाण खे किथे था ॾिसो? मां एक्चुअली I'm quite away from the professional cricket. मां ज़बर 2011 में क्रिकेट प्रोफेशनल खेॾणु छॾियो। I'm related to education. I'm teacher. अच्छा And माशाल्लाह I'm doing my MPhil in English linguistics. माशाल्लाह माशाल्लाह So बहितर my MPhil is started at Mehran University. So मां क्रिकेट इहे वेंदो आहियां मतिलबु I go to playground for 1 hour for training. मां माशाल्लाह कलाक वेंदो आहियां ट्रेनिंग जे लाइ हिमल वेंदो आहियां छो की नंढनि खे सपोर्ट कंदो आहियां जेके यंगस्टर आहिनि उन्हनि खे जेको आहे इकोनॉमिकली जेको आहे मॉरली सपोर्ट कंदो आहियां ऐं पंहिंजी कोचिंग कंदो आहियां जेको कुझु मां सम्झाए सघंदो आहियां कलाक ॿ में। माशाल्लाह माशाल्लाह ख़ालिद बेस्ट ऑफ लक फॉर योर एमफिल ऐं मूंखे इलाही ख़ुशी थी त ॾिस तव्हां यू हैव टू बी जॉइन इन अवर प्रोग्राम्स सुबह मेहरान ऐं टेल मी अबाउट योर ब्रदर थैंक यू सो मच एंड कॉन्ग्रेचुलेशन अगेन एंड अगेन यू हैव टू रिटर्न अ मेनी मेनी सेलिब्रेशन इन योर लाइफ थैंक यू। जीअं ॾिसो त यकीनन ख़ुशी थींदी आहे अॼु हाल सां त को हा पंहिंजी फैमिली जो को फ़र्दु ईअं परफॉर्मेंस करे पर हींअर हलूं था असां शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं। हिन प्रोग्राम सां ताबन कयो आहे लू बिस्किट तव्हां जेका सभिनि लाइ खणी आयो शानदार क़िस्म जी ऑफर जीअं तव्हांखे ॿुधाईंदमि जंहिंमें आहे लातादात इनाम ऐं 1 करोड़ रुपयो हासिलु करण जो मौक़ो ऐं आउं ॿुधाईंदी रहंदो उन इनामनि में शामिलु आहे शानदार कार मोटरसाइकिल उमिरि जो टिकट ऐं बम्पर प्राइज़ 1 करोड़ रुपयो त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे लू जो को बि पसंदि ईंदो प्रोमो पैक वठी ईंदा इहे इनामात हासिलु कंदा ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबन कया लू बिस्किट में जी शानदार क़िस्म जा इनामात मौजूदु आहिनि टक टाइगर गाला कैंडी जीरा ऐं उन सां गॾु बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई में ऐं या ॿुधाईंदी रहां अगरि तव्हां हीअ जॾहिं इनामात जेके पिया यूज़ था कयो उन्हनि खे उछलाईंदो न छो त उन्हनि में तव्हांजो कोड हूंदो इनाम निकिरण जी सूरत में तव्हां को वापसि वठिया वेंदा त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे लू जो को बि पसंदीदा प्रोमो पैक वठंदा ऐं इनाम हासिलु कंदा इन सां गॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे अच्छा जुनैद जीअं त 20 to 10% ऑडियंस खे अलाउड हुयो त जेको आहे हू अचनि क्रिकेट में हाणे त 50% थी वियो आहे ऐं आफ्टर जेको आहे हीअ कोरोना जी सिचुएशन्स कोन्हनि में पोइ बि पंहिंजे जेके आहिनि मुल्क में पंहिंजे हितनि में जेके ग्राउंड्स में जेके हीअ क्रिकेट्स थियनि पियूं त उन जे हवाले सां तव्हां ॾिसो था केतिरो जेको आहे इंट्रस्ट या थोरो इकनॉमिकल हवाले सां या ख़ासि तौर ते प्लेयर्स खे बूस्टअप जे हवाले सां फ़ाइदो थींदो। बिल्कुलु क्राउड जान आहे क्रिकेट जी क्राउड हूंदो आहे त स्पोर्ट्स जो मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे हिकिड़ो जंहिंमें ख़ामोशी में क्रिकेट हलंदी आहे त हिकिड़ो टीवी ते ॾिसण वारनि खे बि जोशो ख़रोश न ईंदो आहे त हिकिड़ो क्राउड जो हिकिड़ो वॾो ज़बरदस्त मज़ो हूंदो आहे ऐं क्राउड जी तमामु घणी अहमियत आहे स्पोर्ट्स में तॾहिं त वॾा स्टेडियम्स ठहंदा जंहिंमें एॾो क्राउड हुजे त माण्हू अचनि ऐं इंजॉय कनि ऐं हिकिड़ो माहौल हिकिड़ो ॿियो थियो थो वञे जंहिंमहिल हिकिड़ो हज़ारनि जी तइदाद में माण्हू क्राउड मतिलबु रड़ियूं कंदा आहिनि पंहिंजो पंहिंजे प्लेयर्स खे सपोर्ट कंदा हुजनि त हुनजो मज़ो हिकिड़ो ॿियो आहे त यकीनन हाणे कुझु 50% क्राउड ईंदो त हिकिड़ो माहौल कुझु चेंज थींदो मज़ो ईंदो तमामु बहितरीनु गेम। अच्छा ॿी ॻाल्हि सुठो त असांजे पंहिंजे ई ग्राउंड्स में ही गेम्स खेॾियूं थियूं वञनि पंहिंजे ई शहरनि में पंहिंजे ई सूबनि में त कीअं पियो फील थिए तव्हां? हा बिल्कुलु इहो पाकिस्तान जो त इहो हिकिड़ो इशू रहियो आहे जेको लास्ट 10 years में जेको मसइलो हलियो जेको पाकिस्तान जा अटैक थियो श्रीलंकन टीम ते त उन खां पोइ इहो इशू रहियो जो इहा का बि टीम पाकिस्तान में कोन पई आई
जंहिंमें काफ़ी मुश्किल वक़्तु ॾिठो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, ख़ासि तौर ते पाकिस्तान जी क्रिकेट, ऐं इन में नुक़सान बि तमामु घणो थियो पाकिस्तान जी क्रिकेट जो, छो त तक़रीबन जेके रिकॉर्ड्स ठहंदा आहिनि उहे पंहिंजे होम ग्राउंड्स ते ठहंदा आहिनि। कहिड़ी बि दुनिया जी टीम खणो, उहा जंहिंमहिल ॿिए मुल्क में खेॾणु वेंदी आहे त स्ट्रगल कंदी आहे। ऑस्ट्रेलिया जेकर इंडिया में अचे थी त इंडिया में स्ट्रगल थी करे, इंडिया जेकर ऑस्ट्रेलिया वञे थी त उते मतिलबु पंहिंजे मुल्क जो एडवांटेज आहे, त इन में तव्हांजो रिकॉर्ड बहितरु थींदो आहे। त टेस्ट मैच तक़रीबन जेके बि होम सीरीज़ आहिनि, मां हर टीम जेके बि सुठियूं टीमूं आहिनि होम सीरीज़ तक़रीबन उहे विन कंदियूं आहिनि ऐं रिकॉर्ड ठहंदा आहिनि, छो त हू पंहिंजे कंडीशन में यूज़ हूंदा आहिनि ऐं आराम सां। त उन में पाकिस्तान खे वॾो नुक़सानु पियो। पाकिस्तान प्रीवियस जेके 7-8-10 साल हुआ, पाकिस्तान पंहिंजे मुल्क में का बि क्रिकेट कोन खेॾियो, छो त का बि टीम अचण लाइ तयारु कोन हुई, त पाकिस्तान मोस्टली जेके टूअर ॿाहिरि ई कया, त इन जो पाकिस्तान खे क्रिकेट खे नुक़सानु पियो। ऐं हिकिड़ो हाणे वापसी थी आहे त आहिस्ते आहिस्ते हिकिड़ो माहौल ठहियो आहे। पहिरीं नंढियूं टीमूं आयूं, पोइ आहिस्ते आहिस्ते टीम अचणु चालू कयो। जो लास्ट टाइम जेका साउथ अफ्रीका हिते हिकिड़ी वॾी बिग टीम हिकिड़ी आई, उन खां पोइ PSL में प्लेयर्स अचनि पिया, त हाणे हिकिड़ो माहौल ठही वियो आहे त ॿियूं टीम्स अचनि पियूं, त हिकिड़ो हाणे हिकिड़ो सुठो पीसफुल हवाले सां खेॾी सघनि पिया। खेॾनि ॾिसो काफ़ी हद ताईं हर लिहाज़ सां जेको फ़ाइदो थिए थो पंहिंजे मुल्क खे, अगरि ॿाहिरियूं टीम्स अचनि थियूं। हिकु त असांजे कनेक्शन जे हवाले सां, रिलेशन जे हवाले सां पिया यकीन प्लेयर्स अचनि था, असांजे ॾिसनि था त हीअ एतिरो पीसफुल माहौल, एतिरा बहितरीनु जेके निबड़त वारा या ख़ुशगवार जेको हिते माहौल लॻो पियो आहे, हर कोई कंहिंसां प्यार थो करे, न ई कोई डिलींसी। ॾिसो त उअं ई जेको आहे कई महिमान ईंदा आहिनि त उनखे असां केतिरे पीसफुल तरीक़े सां जेको वेलकम, वॉर्म वेलकम कंदा आहियूं। त उन्हनि जा व्यूज़ बि यकीन तव्हां ॿुधिया हूंदा ॿियनि ॿारनि जे प्लेयर्स जा, जेके अलॻि अलॻि व्यूज़ हू ॾियनि पिया त हीअ बहितरीनु प्लेयर या सां मूंखे इलाही सुठो पियो लॻे, या हिननि जी एतिरा जेको आहिनि कोऑपरेटिव आहिनि, को बि मतिलबु लेक्चर जे हवाले सां तव्हां यकीन तव्हां वधीक इन्हनि खे मज़ीद बयानु करे ॿुधाईंदो। हा बिल्कुलु। जंहिंमहिल शुरू में मतिलबु ॿाहिरियूं टीमूं शुरू में PSL स्टार्ट थियो त दुबई में थियो, मतिलबु UAE में थिया मैचिस, त हिकिड़ो PSL जो जोशो ख़रोश त हो, पर हिकिड़ो क्राउड त तव्हांखे ख़बर आहे त क्राउड पोइ बि इन दी एंड पंहिंजो मुल्क हूंदो आहे त हिकिड़ो मज़ो सॼो क्राउड जो हूंदो आहे। त शुरू में मैचिस थिया दुबई में त उहो क्राउड ओतिरो न हो। हाणे जीअं PSL पाकिस्तान शिफ्ट थियो आहे त हिकिड़ो तमामु बहितरीनु माहौल हो। वरी कोविड अची वियो त हिकिड़ो थोरो इन लिहाज़ खां PSL अनलकी रहियो आहे, त स्टार्ट में जीअं पहिरीं ॿाहिरि रहियो दुबई में, वरी पाकिस्तान आयो त वरी कोरोना जो इशू थियो, त हाणे अॻियां उमेदु कयूं था त हिकिड़ो माना न अहिड़ो को बि इशू न थिए ऐं PSL खे भरपूर तरीक़े सां इंजॉय कनि। लाज़मी ॻाल्हि आहे जंहिंमहिल हिकिड़ो फॉरेनर प्लेयर तव्हांजो ईंदो खेॾणु इन क़िस्म जी लीग, मिसाल जे तौर ते अगरि पाकिस्तान में अगरि को प्लेयर PSL खेॾणु अचे पियो, जीअं शुरू में दुबई में मैचिस थिया पिए या जेके UAE में थिया पिए, त उते हिकिड़ो क्राउड कोन हो, त हिकिड़ो माहौल हिकिड़ो उहो न पिए ठहियो जेको माना चइजे त असीं पाकिस्तान में खेॾणु आहियूं, PSL खेॾणु आहियूं। हाणे आहिनि एक्चुअल पाकिस्तान में तव्हां अचो था PSL खेॾो था, उहो माहौल अलॻि आहे। पाकिस्तान जे क्राउड जो अगरि पाकिस्तान प्रीमियर लीग आहे त उहो पाकिस्तान जो माहौल त मिलणु घुरिजे न, त पाकिस्तान में क्राउड कहिड़ो आहे, पाकिस्तान में केतिरो मज़ो आहे, केतिरो जोशो ख़रोश आहे। ऐं यकीनन प्लेयर ॾिसो न, असां ख़ुदि क्रिकेट खेॾूं था त असांजे अॻियां 2 मैचिस हूंदा आहिनि। हिकिड़ो मैच हूंदो आहे जेको असां MPT ग्राउंड में खेॾंदा आहियूं, ॾिसण वारो केर बि न हूंदो आहे, त असां ख़ुदि पिया बोर थींदा आहियूं, त उहो मैच पंहिंजो खेॾण ताईं इंट्रस्ट हूंदो आहे। पर वरी समटाइम्स अहिड़ा मैचिस हूंदा आहिनि जंहिंमें तमामु पूरो ग्राउंड फुल हूंदो आहे, क्राउड हूंदो आहे, त मज़ो ई पोइ खेॾण में ईंदो आहे। त अगरि मिसाल अगरि तव्हां छको हुयो, चौको हुयो, ताड़ियूं वॻियूं, कंहिं दाद ॾिनूं, कंहिं तव्हांखे एप्रिशिएट कयो ऐं पोइ ई मज़ो ईंदो आहे। त लाज़मी ॻाल्हि क्राउड त हिकिड़ो सम्झो त बैकबोन आहे सम्झो स्पोर्ट्स जी, ऐं यकीनन फॉरेनर्स जीअं जीअं क्राउड ईंदो त वधीक इंजॉय कंदा। सही। अच्छा थोरी ॻाल्हि जीअं ज़ाहिद जे भाउ कई त उन्हनि ज़ाहिद वॾी स्ट्रगल कई, ठीकु आहे, स्ट्रगल कई, को लाइफ जा अहिड़ा स्टेजिस बि आया जंहिं ते हू मायूस बि थियो, माना मायूसी जो शिकार बि थियो, माना को डिसाइड यकीननि को सिलेक्शन्स न थी हूंदी या बहितरु बसि उन हवाले सां बि, पर पोइ हुन पाण खे वरी वधीक इंकरेज कयो, यकीननि अलाह सां ई उमेदु रखणु घुरिजे, अलाह ई वॾो जेको आहे रस्ता ठाहिणु करणु वारो। ॾिसो कॾहिं कॾहिं ॿुधण में ईंदो आहे त असां स्ट्रगल हेॾी कयूं पिया, पोइ बि जेको असांखे रस्तो नथो मिले। हाणे महिनत करणु, स्ट्रगल करणु त हिकिड़ो लोहार बि कंदो आहे, हिकिड़ो बि कंदो आहे, त उन्हनि जी बि हिकिड़ी महिनत हूंदी आहे, स्ट्रगल, लेकिन हू उते ई बीठल हूंदा आहिनि। पर उन लाइ महिनत सां गॾोगॾु असांखे थोरी स्ट्रेटेजी बि चेंज करणु घुरिजे, हिकिड़ो स्मार्टनेस सां बि कमु करणु घुरिजे। जी मूं ॻाल्हि कई त हिन हवाले सां त महिनत त इहे सभु जेके पेशा आहिनि इहे बि पंहिंजे वर्क में 22 अञा ओवर नाइट्स बि महिनत कंदा आहिनि, लेकिन उते ई बीठल आहिनि। इन हाल सां ॾिसो तव्हां छा चवंदो त महिनत सां गॾोगॾु स्मार्टनेस केतिरी ज़रूरी आहे? बिल्कुलु। ॾिसो न, हिते अगरि क्रिकेट जे पॉइंट ऑफ व्यू खां तव्हां ॻाल्हि कयो था त सिर्फ़ु महिनत मैटर नथी करे, परफेक्ट टाइमिंग मैटर करे थी। ॾिसो न, अगरि हिकिड़ो प्लेयर 30 एज जो हुजे, 30 सालनि जो, चए त आउं हाणे महिनत करे
पाकिस्तान खे ॾियां त हिकिड़ी शइ पॉसिबल न आहे। छाजे करे जो हिकिड़ो तव्हांजो जेको अॼुकल्ह हले पियो माहौल, तव्हां अगरि 30s में हो त तव्हां 30s में हुन प्लेयर खे काउंट कयो थो वञे हुते जेको ऑलरेडी एतिरो स्टेबल हुजे, ऑलरेडी पाकिस्तान खेॾण वारो हुजे या खेॾियो हुजे जीअं ज़ाहिद खेॾियो। छा आहे त टाइमिंग थी, महिनत थी, स्ट्रेटजी थी, हर शइ मैटर करे थी। इन दी एंड लक मैटर करे थी। मतिलबु जीअं स्पोर्ट्स में ॾिठो वञे त हमेशह उन प्लेयर खे ई प्रेफर कंदी आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या कहिड़ो बोर्ड बि दुनिया जो, जेको नंढड़ी एज में ई तव्हांजो बहितरीनु प्लेयर हुजे। अंडर 16 लेवल ते, अंडर 13 लेवल ते छा आहे त जेको टाइम पीरियड जेको प्लेयर तयारु थियनि था, जेको माना उहो वॾो टाइम पीरियड आहे। 10 खां 12 सालनि खे मैच्योर थियण में लॻनि था, त हुननि जी कोशिशि हूंदी आहे असांखे उहो प्लेयर मिले जेको अंडर 16 अंडर 19 लेवल खां ई सुठो हुजे त अॻियां जे महिल उहो 10-12 साल पाण जो मैच्योर थिए त अॻियां पोइ एॾो वॾो न हुजे। टाइमिंग जो इशू आहे, महिनत आहे, परफॉर्मेंस आहे, इन दी एंड लक बि आहे। काफ़ी प्लेयर आहिनि जिन जी टाइमिंग सही हुई, स्ट्रेटजी बि सही हुई, महिनत बि हुई, परफॉर्मेंस बि हुई, लक न हुई। मिसाल काशिफ भटिया नवाब शाह जो ॾिसो न, उनजो मूंखे तमामु घणो ॾुख थो थिए त जेतिरा प्लेयर्स आहिनि जीअं नोमान अली माशाल्लाह डेब्यू कयो, ज़ाहिद डेब्यू कयो, हसनैन कयो, शर्जील कयो, हाणे सभिनी खे मिलियो। ऐं नवाब शाह जो आहे काशिफ भट्टी एतिरो कंटिन्यूसली परफॉर्म कयो, टीम सां गॾु रहियो, 2 टूर टीम सां गॾु कई, पर हिकु मैच बि वीचारो न खेॾे सघियो। ऐं यकीनन परफॉर्मर हो, अगरि मैच हुनखे मिली वञे हा त यकीनन परफॉर्म करे हा। अच्छा, इहे प्लेयर्स खे गॾु खणी टूर करण जो पोइ छा कॉन्सेप्ट हूंदो आहे? उन्हनि खे खेॾणो बि न हूंदो आहे त पोइ स्क्वाड कॾहिं बि 11 प्लेयर्स न खणी वेंदो, छो त 11 प्लेयर पूरा केर बि न खणी वेंदो। 4 खां 5 प्लेयर एक्स्ट्रा स्क्वाड में हूंदा आहिनि। समटाइम्स ईअं थींदो आहे त हुननि जी ज़रूरत ई न पवंदी आहे। मिसाल असां 15 प्लेयर खणी विया आहियूं, 11 जो असांजो कॉम्बिनेशन विनिंग आहे, ऐं 11 प्लेयर्स जिन खे असां फस्ट मैच में ट्राए कयो उन्हनि सभिनी बहितरीनु परफॉर्म कयो, असां हुनखे कीअं मतिलबु ड्रॉप कयूं। नेक्स्ट मैच बि इम्पॉर्टेंट आहे, थर्ड मैच बि इम्पॉर्टेंट आहे, ऐं केरु बैड परफॉर्म करे कोन पियो आहे। ख़ासि तौर ते उन प्लेयर जी कैटेगरी वारो अगरि बैड परफॉर्म करे त, मिसाल काशिफ भट्टी अगरि टीम में आहे त टीम में हिकिड़ो स्पिनर ऑलरेडी मौजूदु आहे यासिर शाह। हाणे यासिर शाह बैड परफॉर्म करे त उन रिप्लेसमेंट में काशिफ भट्टी खे मौक़ो मिले न, त बसि इहो अनलकी लक बि मैटर करे थी। ॾिसो, ऐं हीअ ॻाल्हि कयां पियो त तव्हांजी हर शइ ॾिसो, अगरि ज़ाहिद जी ॻाल्हि कयो था, अगरि ज़ाहिद महिनत कई आहे 10-12 साल, ऐं त पर्सनली सुञाणा थो केतिरा प्लेयर आहिनि जेके जिन बिल्कुलु ईअं ई महिनत कई आहे। हैदराबाद जा केतिरा प्लेयर आहिनि जिन बिल्कुलु महिनत कई, खेॾंदा आया, स्टिल क्रिकेट खेॾनि पिया, पर कुझु स्ट्रेटजी बि चलो ठीकु आहे, महिनत बि आहे, पोइ लक बि आहे, त पोइ के नथा हलनि। मिसाल ऐं तव्हांजे ध्यानु हिकिड़ो असांजे सिंध ॿियो हिकिड़ो बहितरीनु प्लेयर लाल कुमार बि ॾिसो न, अंडर 19 खेॾियो, तक़रीबन पाकिस्तान जी तरफ़ां पंहिंजो जेके एशियन गेम्स थींदियूं आहिनि उनमें पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कयो, पाकिस्तान 6 गेम में पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कयो, प्लेयर बि बहितरीनु, महिनत बि आहे, स्टिल क्रिकेट खेॾे पियो, ऐं परफॉर्मर बि हो, पर अनलकी रहियो उन लेवल ते, पाकिस्तान जी उन लेवल ते न रसी सघियो जंहिं लेवल ते मतिलबु ज़ाहिद रसियो। अनलकी ॿियो सिलेक्शन में बि यकीनन कमी पेशी रही आहे, या चूज़ रही आहे, या चूज़ी हिकिड़ा सिलेक्ट डिपार्टमेंट तमामु हार्ड आहे। तव्हां ख़ुदि इमेजिन करियो, अगरि तव्हांखे 11 जी टीम सिलेक्ट करणी आहे, ऐं तव्हांखे ॿुधायां माना गारंटी सां त तव्हां एट अ टाइम पाकिस्तान में कंहिं बि दौर में 100+ प्लेयर्स हूंदा आहिनि जेके एबल हूंदा आहिनि पाकिस्तान खेॾे सघनि था। ऑलमोस्ट मतिलबु तव्हां खणी हज़ारनि में न चओ, पर 100+ ओतिरा प्लेयर्स लाज़मी हूंदा आहिनि हर वक़्तु जिन खे तव्हां पाकिस्तान खेॾाए सघो था। एतिरा हाणे उन्हनि मां 11 प्लेयर सिलेक्ट करणु वॾो इशू आहे। अगरि ॾिसो, अगरि हींअर रीजन्स जूं 6 टीमूं आहिनि, 6 टीमुनि में हर टीम खे तव्हां 15 प्लेयर काउंट कयो त तक़रीबन वञी था 100 जे क़रीब प्लेयर थियनि था, 90 थियनि था, 100 थियनि था, कुझु एॾा वॾा मिलाए 100 प्लेयर। हाणे 100 प्लेयर्स मां तव्हांखे 11 प्लेयर सिलेक्ट करणा आहिनि, त हिकिड़ो वॾो जॉब, टफ जॉब आहे। फास्ट बॉलर्स केतिरा बहितरीनु फास्ट बॉलर, मोहम्मद आमिर आहे, वहाब रियाज़ आहे, शाहिन शाफरी बि आहे, हसनैन आहे, मूसा आहे, नसीम आहे, एतिरा बॉलर्स आहिनि। उन्हनि मां सिर्फ़ु तव्हांखे हसन अली आहे, तव्हांखे 3 बॉलर खेॾणा आहिनि। ऐं इन ॻाल्हि ते कंटिन्यू कंदमि, यकीन वरी सभु कोई टैलेंट आहे, इन्हनि खे ईअं स्कूल्स में बि थींदो आहे त अगरि को बहितरीनु क्लास में परफॉर्मेंस हूंदा आहिनि त हिकिड़े कंहिंखे ई डिपेंड करण जो मौक़ो मिलंदो आहे, या डांस करण जो मौक़ो मिलंदो आहे, या फर्दर ॿी एक्टिविटीज़ में चूज़ करणु थोरो डिफिकल्ट थी वेंदो आहे। पर रेस जे प्रोफाइल जे हवाले सां पिणु चेक करे बैलेंस करिणो आहे। पर कंटिन्यू कंदासीं लेकिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते। नाज़रीन, प्रोग्राम सतावन की ल्यू बिस्किट तव्हां सभु खणी शानदार क़िस्म जी ऑफर, घर बैठे जेके तव्हां करोड़पति बणिजी सघो था।
त हिकिड़े सिंपल जे तरीक़े सां ॿुधाईंदमि ब्लू जो को बि प्रोमो पैक वठंदा ऐं जंहिंमें हिकिड़ो सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो उन पोर्शन खे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा ऐं नंबर ॿुधाईंदमि 0316722525 जस्ट मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी कॉल बैक खां पोइ उहो ई कोड उन में एंटर करे अला तादाद इनाम ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिलु कंदा ऐं सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रास बि टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सतावन के लू बिस्किट जेको तव्हां सभिनि लाइ खणी ज़बरदस्त क़िस्म जी ऑफर इहा ऑफर मौजूदु आहे ऐं ॿुधाईंदी हलां टाइगर टक गाला ज़ीरा ऐं उन सां गॾोगॾु बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई में ऐं सिंपल जे तरीक़े सां ॿुधाईंदे न त जे पुठियां हिकिड़ो सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो उन पोर्शन खे तव्हां स्क्रैच कंदा स्क्रैच खां पोइ ॾिनल नंबर ते मिस कॉल ईंदा नंबर आउं ॿुधाईंदमि 0316722522 ते इनाम निकिरण जी सूरत में तव्हां जेका उहो ई कोड ॾी में एंटर करे इला तादाद इनाम ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिलु कंदा ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ज़रूरु ॿुधाईंदे न त अगरि इनाम निकिरण जी सूरत में तव्हां को इहे सभु रैप वापसि वठी आंदो छो त तव्हांजो हुननि में उहो कोड हूंदो त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे लू जो को बि पसंदि ईंदो प्रोमो पैक वठंदा ऐं इनामात हासिलु कंदा ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रास बि टपाल मेज़बान चाहे अच्छा जुनित काफ़ी सारा प्लेयर्स वरी वापसि मोटी विया उन जे हवाले सां ॿुधाईंदा त कहिड़ा कहिड़ा प्लेयर्स ऐं किट वजूहात जी वजह हींअर जेके काफ़ी सारा था न मतिलबु हाईलाइट जेके थिया आहिनि क्रिस गेल ऐं राशिद ख़ान पहिरीं दफ़ो PSL जो पार्ट थियो ऐं जंहिं तालुक़ु अफ़गानिस्तान सां आहे T20 नंबर 1 बॉलर आहे हींअर वर्ल्ड में तमामु बहितरीनु बॉलर आहे ऐं राशिद ख़ान जो तमामु घणो एडवांटेज मिलियो तमामु बहितरीनु बॉलिंग कई राशिद ख़ान पंहिंजी टीम खे मैचिस विन कराया अनलकी राशिद ख़ान जे वञण सां तमामु घणो फ़र्क़ु पवंदो ऐं बहितरीनु बॉलर हो राशिद ख़ान अनफॉर्चुनेटली ही PSL पोइ जॉइन न करे सघंदो हुनजो पंहिंजा मैचिस आहिनि अफ़गानिस्तान जा त हू वियो हुन में पंहिंजी टीम खे जॉइन कंदो प्लस में पंहिंजो क्रिस गेल बि कुझु मतिलबु वापसि वियो आहे पर क्रिस गेल चयो आहे त मे बी आउं अॻियां हली टीम खे जॉइन कयां हिन PSL में हा सो ऐं गेल खे रिप्लेस कंदो रिप्लेसिस त चवण जो मतिलबु आहे त इहे प्लेयर्स विया आहिनि माना यकीनन इन्हनि जो एॾी फैन फॉलोइंग आहे राशिद ख़ान जी बि क्रिस गेल जी बि पर अञा बि काफ़ी सारा प्लेयर आहिनि जेके खेॾंदा त PSL में मज़ो रहंदो बिल्कुलु सही अच्छा PSL घणा दफ़ा केतिरे दफ़ा थी आहे ऐं तव्हांखे छा थो लॻे केतिरो सुठो थियो PSL थियणु बार बार थियण जो छा वजह आहे PSL ईयरली टूर्नामेंट आहे छो त जेके बि लीग्स आहिनि त हर साल थियनि थियूं तव्हां PSL जेका आहे त 6 एडिशन आहे त PSL कंटिन्यू रहंदो ऐं PSL जो कोई इशू कोन्हे त जेको वरी बंदि थिए छा त PSL को वॾो जेको टूर्नामेंट आहे जेको हर बोर्ड कराए थो पंहिंजे हर मुल्क पंहिंजो जेको बोर्ड आहिनि जेके पंहिंजे तरफ़ां जेके कराईंदा आहिनि टूर्नामेंट लीग T20 सूरत में त PSL पाकिस्तान कराए थो त कंटिन्यू कराईंदो रहंदो त इन जो कोई इशू कोन्हे PSL हलंदो रहंदो अञा बि पाकिस्तान खे अञा बि घुरिजे त अञा बि वधीक सुठा इंतज़ामात करे PSL लाइ अञा बि ग्राउंड्स ते वधीक सुठो कमु करे ऐं तमामु वधीक इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे अञा बि इंतज़ाम जे लिहाज़ खां PSL खे अच्छा मैनेजमेंट जे लिहाज़ सां कहिड़े इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे ग्राउंड्स जे लिहाज़ खां अञा बि तव्हां इलाही कुझु जीअं मतिलबु कराची जो शहर आहे कराची शहर में ग्राउंड जो आउं जो त पर्सनली सम्झां थो त नेशनल स्टेडियम मतिलबु कराची जे शहर खे सूट नथो करे तव्हांजो कराची में एॾी वॾी आबादी हुजे अञा हिकिड़ो मेगा स्टेडियम हुजणु घुरिजे कराची में जिते तव्हांजो क्राउड हिकु वॾो क्राउड तव्हां विहारे सघो अगरि इंडिया में तव्हां वञो हींअर हुते स्टेडियम ठहियो आहे जंहिंमें मेलबोर्न खां वॾो ग्राउंड ठहियो आहे जंहिंमें तक़रीबन 1,00,000+ क्राउड वेहंदो त कराची जहिड़े शहर में तव्हां हिकिड़ो वॾो ग्राउंड डिज़र्व कयो था जे तव्हां हिकु बहितरीनु ग्राउंड नेशनल स्टेडियम बहितरीनु आहे पर अञा बि ग्राउंड्स जी क्वालिटी खे पाकिस्तान में बहितर करण जी ज़रूरत आहे ऐं वधीक सुठा स्टेडियम ठाहिण जी ज़रूरत आहे सही आहे ज़बरदस्त वरी सिक्योरिटी इंतज़ामात जे हवाले सां एंट्रेंस जे हवाले सां ऐं थोरो ख़ूबसूरत तरीक़े सां जेको उहो हुजे त अट्रैक्शन थींदी बिल्कुलु स्टेडियम्स दुनिया में हीअं जेके ठहनि पिया तमामु मतिलबु प्यारा स्टेडियम ठहनि पिया त पाकिस्तान इन शइ में थोरो मतिलबु सही आहे ठीकु आहे पर अञा तमामु घणी इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे ख़ासि तौर ते स्टेडियम जे लिहाज़ खां सही पर हिन खे वधीक बहितर ऐं अट्रैक्टिव ठाहियो वञे हा बिल्कुलु ऐं हींअर जेको हिकिड़ो स्टेडियम जेको काफ़ी वायरल थियो सोशल मीडिया ते गवादर जो स्टेडियम थियो त इन टाइप जेके स्टेडियम्स आहिनि अहिड़नि स्टेडियम्स खे प्रमोट मतिलबु थोरो प्रमोट करणु घुरिजे उन्हनि खे थोरो वधीक अट्रैक्ट करणु घुरिजे ताकी हुते माण्हू वधीक अचनि गेम खेॾनि ॾिसनि त वधीक मज़ो ईंदो ॿाहिरि जा प्लेयर्स बि अची करे त उन्हनि खे बि सुठो लॻे हा बिल्कुलु इन टाइप जा जेके बि ग्राउंड आहिनि जीअं काफ़ी गवादर स्टेडियम खां वरी काफ़ी ॿिया 2-3 ग्राउंड बि
शो कया विया जेके तमामु ख़ूबसूरत हुआ, त अहिड़नि ग्राउंड्स खे बि मतिलबु वधीक प्रमोट कयो वञे PCB तरफ़ां। ऐं जेके ऑलरेडी जेके वॾा वॾा शहर आहिनि, ऐं ॿियो हिकिड़ो इहो बि तमामु मतिलबु ग़लति आहे त जीअं तव्हांजो हैदराबाद आहे, हैदराबाद में मतिलबु काफ़ी टाइम खां इग्नोर आहे। मुंहिंजे ख़्याल में लास्ट मैच थींदे बि 14-15 साल थी विया आहिनि। उन खां हिकिड़ो अॻु में मतिलबु पोयनि 30 सालनि में या 40-50 सालनि में न्यास स्टेडियम सिर्फ़ु हिकु या ॿ मैच मिलिया आहिनि। ऐं हींअर त मैच थियण जी बिल्कुलु बि पोज़ीशन कान्हे, ग्राउंड जी बिल्कुलु बि हालति सुठी कोन्हे। सिंध गवर्नमेंट खे बि इन में इंट्रस्ट वठणु घुरिजे, कुझु PCB खे बि, त हैदराबाद थियो, नवाबशाह थियो या अॻियां जीअं लाड़काणू आहे, त हिते बि स्टेडियम्स खे ठाहिणु घुरिजे। मतिलबु वधीक अगरि जेके ठाहे नथा सघो, जीअं नवाबशाह आहे स्टेडियम आहे या जेको न्यास स्टेडियम आहे हैदराबाद, इन्हनि खे तव्हां उन पोज़ीशन में आणियो जो उते बि तव्हां इंटरनेशनल मैचिस भला नथा कराए सघो त कम से कम PSL जा मैचिस त करायो। छा त हिते तव्हां ख़ुदि इमेजिन कयो, अगरि हिते थोरो इमेजिन कयो त अॼु न्यास स्टेडियम में मैच आहे कराची जो, इस्लामाबाद जो, त हिकिड़ो क्राउड, छा क्राउड ईंदो ऐं केॾो इंजॉय कंदो, त बिल्कुुलु हिकिड़ो तव्हां अच्छा इन सां गॾु गॾु जेके इन जॉब जा बि जेके मौक़ा वरी मिलिया वेंदा, बिल्कुलु जंहिंमहिल तव्हां इन लेवल ते जंहिंमहिल थींदा आहिनि तव्हां त लाज़मी ॻाल्हि आहे केतिरा माण्हुनि जो रोज़गार बि हिन सां जुड़ंदो, त इन में त को डाउट ई कोन्हे। पर चवण जो मतिलबु आहे त मतिलबु अगरि तव्हां कराची में पिया मैचिस करायो त कराची जा माण्हू मैच ॾिसी ॾिसी हाणे बोर थी विया आहिनि। त घणा मैच ॾिसंदासीं, डेली त मैच आहे। त इन जे मुक़ाबले में अगरि तव्हांजा मैच सेंटर थोरा वधीक हुजनि, हैदराबाद हुजे, नवाबशाह हुजे, लाड़काणू हुजे, ॿिया बि जेके नंढा नंढा सेंटर उन्हनि खे बि जेके थोरो कयो वञे स्टेडियम जे लिहाज़ खां, मतिलबु पाकिस्तान खे थोरी पॉलिसी चेंज करणी पवंदी। स्टेडियम्स खे अगरि कराची में स्टेडियम ठाहिणो आहे त नेशनल स्टेडियम कराची डिज़र्व कंदो करे। कराची डिज़र्व करे थो हिकिड़ो मेगा स्टेडियम जंहिंमें तव्हांजो कम से कम आउं सम्झां त 1 लख जो क्राउड वेहे, त हिकिड़ो लॻे त कराची में मैच हले पियो, ईअं न लॻे त को किथे ईअं मैच पियो हले। प्लस में हैदराबाद थियो, ॿिया जेके नंढा नंढा सेंटर्स उन्हनि खे बि कयो वञे त क्रिकेट जो माना हिकिड़ो तमाशाई अचनि ग्राउंड में, ऐं मतिलबु लॻे त पाकिस्तान में स्टेडियम बहितरीन आहिनि। ज़बरदस्त, यकीन जीअं त असरु पवंदो आहे माहौल जो बि, अगरि इन्वायरमेंट सुठो हुजे, जीअं स्टेडियम जी ख़ूबसूरती जी ॻाल्हि पिया कयूं या उन्हनि जी ख़ासि तौर ते मेंटेनेंस जे हवाले सां, त प्लेयर्स खे ऐं ॾिसंदड़ खे बि मज़ो ईंदो। बिल्कुलु, ॾिसो न हिकिड़ो इंडिया जे क्राउड जी थोरी नेचर आहे त अगरि इंडियन टीम खटे पई न त हू पूरो मतिलबु रड़ियूं कंदा आहिनि। अगरि इंडियन टीम हाराए ईंदी आहे या कुझु थींदो आहे त पूरो क्राउड आहे बिल्कुलु साइलेंट थी वेंदो आहे। कोलकाता में तक़रीबन 1 लख प्लस क्राउड वेहंदो आहे, त उते ख़ासि तौर ते मूंखे यादि आहे जंहिंमहिल मैच ॾिठोसीं TV ते, त शोएब अख्तर जंहिंमहिल कंटिन्यूसली 3 बोल्ड कया इंडिया जा, त एॾे वॾे क्राउड में एॾी ख़ामोशी छाइजी वई, ऐं पूरे क्राउड में सिर्फ़ु जेके पाकिस्तानी टीम जी रड़ियूं नज़र ॿुधण में पियूं अचनि, हालांकि लखनि जो क्राउड वेठो हो, पर त हिकिड़ो माहौल, हिकिड़ो अजीब माहौल हूंदो आहे, एॾो वॾो क्राउड हुजे, त क्राउड हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे। त इन लिहाज़ खां मतिलबु PCB पॉलिसी मतिलबु एॾी बहितरीनु न आहे, स्टेडियम्स खे, ग्राउंड्स खे इम्प्रूव करणु घुरिजे। अच्छा, तव्हां पाण पर्सनली केतिरा मैचिस ॾिसणु विया हो, कंहिं बि हवाले सां? मूं छा आहे त पाकिस्तान में जेको इशू हलियो पियो, जेको हीउ थियो श्रीलंकन टीम वारो, उन खां पोइ जेको त मैचिस कोन थिया आहिनि जेके बि। उन खां अॻु में जंहिंमहिल इहो इंसिडेंट थियो श्रीलंका वारो, उन टाइम ते तक़रीबन 4 खां 5 मैच मूं कंटिन्यूसली नेशनल स्टेडियम में ॾिठा हुआ। जीअं मां पाकिस्तान इंडिया जो मैच हो, इंडिया उन टाइम ते आई पाकिस्तान में, उन खां अलावा शायदि श्रीलंका जी टीम आई, 2-3 मैचिस मूं ॾिठा हुन टाइम ते, 2007-8 वारे टाइम ते। छा ख़ासि तौर ते स्टेडियम जो पोइ अहिड़ो माहौल तव्हां पाण केतिरो फील कंदा आहियो ॾींहं सां? बिल्कुलु, हिकिड़ो स्टेडियम जो हिकिड़ो, अच्छा स्टेडियम में अगरि स्टेडियम जो माहौल डिफरेंट आहे। स्टेडियम में मतिलबु रांदि ते फोकस तमामु घटि हूंदो आहे। जीअं पाण TV ते ॾिसूं था मैचिस, त TV ते हिकिड़ो वधीक फोकस हूंदो आहे त केरु प्लेयर छा पियो करे, उते कोन ख़बर तमामु घटि ख़बर पवंदी आहे त छा पियो थिए, छा न पियो थिए, छो त बिग स्क्रीन उते हूंदी कोन्हे, बिग स्क्रीन उते थोरी देरि हलंदी आहे, वरी बंदि थी वेंदी आहे, त मतिलबु हिकिड़ो उते वरी डिफरेंट माहौल हूंदो आहे। अच्छा, माना अंदाज़नि त पोइ सम्झि, हालांकि स्क्रीन ते वेही करे जेके कम्यूनिटी आहिनि या जेके बि चैनल्स आहिनि उहे अपडेट कंदा रहंदा आहिनि, ऐं हर फोकस जेको आहे प्लेयर्स जी हर मूवमेंट जेके ॾेखारींदा, मतिलबु बहितर जेको आहे सुठो आहे त टेलीविजन ते ॾिसणु घुरिजे। हा, छो त उते वरी तव्हांजो घणो ध्यानु रांदि खां वधीक वरी आस पास में घणो हूंदो आहे, त केरु छा पियो खाए, केरु छा न पियो करे, केरु डांस पियो करे, केरु रड़ियूं पियो करे, केरु हेॾां होॾां, त उहो थोरो वधीक। हाणे त वरी सेल फोन अची विया आहिनि, त सभु जेको टाइम सेल्फीस में निकिरणु महिल। बिल्कुलु, उते माण्हू, छो त वरी तव्हांखे ख़बर आहे त रूटीन में त माण्हू उते वेंदो कोन्हे, छो त अहिड़ा मौक़ा मिलंदा आहिनि बाय चांस, त उहे माण्हुनि जो ध्यानु
रांदि खां वधीक वरी घणो ॿियनि मश्किलनि में घणो हूंदो आहे सही पर नो डाउट रांदि बि पोइ माण्हू इंजॉय कंदा आहिनि अॼु उते मां छको लॻे त पोइ ख़बर पवंदी आहे छा थी पियो छको लॻी वियो पोइ औकात में रड़ियूं हूंदियूं आहिनि इहे बि अहिड़ा बि कुझु ऑडियंस हूंदा आहिनि बिल्कुलु बिल्कुलु भाई इंजॉयमेंट त आहे ग्राउंड जो की पंहिंजी अलॻि सां इंजॉयमेंट आहे उते रांदि ॾिसण जो माहौल डिफरेंट आहे असां कमेंट्री ॿुधण जो यूज़ टू वेठा हूंदा आहियूं टीवी ते कमेंटेटर ॿुधाइण छको लॻो चौको लॻो आउट थियो पर उते त साइलेंट गेम हूंदी आहे उते का कमेंट्री कोन हूंदी आहे तव्हां बसि जो खेॾनि पिया तव्हां को आवाज़ु ॿुधण को बसि रण जो साइलेंट हूंदी आहे न त कमेंट्री न हूंदी आहे कमेंट्री त टीवी ते हूंदी आहे उते त कुझु को कोन हूंदो आहे त वसीम अकरम ॻाल्हाए पियो या रमीज़ राजा ॻाल्हाए पियो या टोनी ग्रेग ॻाल्हाए पियो कोन ॿुधण में ईंदो आहे सही त पर वधीक बहितर जेको मज़ो आहे तो टेलीविजन ते ॾिसण जो फोकस अगरि क्रिकेट स्पोर्ट्स ॾिसण जे लिहाज़ कयो त टेलीविजन ते वधीक हूंदो आहे अच्छा साइड में स्कोर्स बि ईंदा आहिनि बाक़ी उते जेके VIP लाउंज हूंदा आहिनि उते वरी हूंदो आहे त टीवी बि रखी हूंदी आहे त उते तव्हां ॿई शयूं हू बि ॾिसी सघो था टीवी त ॿई ॻाल्हि पोइ उते इक्वल थी वेंदो आहे सही आहे चलो ठीकु आहे त हाणे जॾहिं वरी कॾहिं मौक़ो ॾिठो त VIP लाउंज में वञी करे ॾिसी करे इहो जेको इंजॉयमेंट कयो पर इहे बि पंहिंजा पंहिंजा जेके इंजॉयमेंट्स जा नंढा नंढा लाइफ जा हिकिड़ा मेमोरीज़ आहिनि उहे कैप्चर्स थियनि थियूं यादि हूंदो त असां जेको करे ग्राउंड में वञी करे मैचिस ॾिठी वञनि हालांकि जीअं कराची जे हवाले सां ॾिसो त कराची खे इहा वॾी फैसिलिटी हासिलु आहे असांजा ॿिया जेके आहिनि सिंध जा जेके बि शहर इवन खे एतिरो उन्हनि खे शौक़ु हूंदो आहे त असां जेको वञी करे मैचिस वग़ैरह ॾिसूं पर अॼु तव्हांजी ॻाल्हि ॿुधी करे उहो चवंदा असां टीवी ते ई बहितर रहियूं ख़ासि तौर ते जेको वञी करे ग्राउंड ते असां पंहिंजो वक़्तु बि सीड़ायूं त बहितर आहे त असां सुठे तरीक़े सां टेलीविजन ते ई असां ॾिसी सघूं परफॉर्मेंस सॼी न बिल्कुलु इहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे अगरि स्पोर्ट्स ॾिसण जे लिहाज़ खां मतिलबु ॾिसजे त स्कोर कीअं केरु बैटिंग करे पियो केरु आउट करे पियो केरु त उहो त टीवी ते वधीक कॉन्संट्रेशन सां ॾिसो था टेक बि ॾेखारिया वेंदा आहिनि हा बिल्कुलु कॉन्संट्रेशन सां भई साम्हूं का हिकिड़ो अलॻि डिफरेंट माहौल आहे उते मतिलबु अलॻि हूंदो आहे उते वधीक माण्हू हुन में एडजस्ट मतिलबु थी वेंदो आहे इन्वॉल्व थी वेंदो आहे जेके स्टेडियम में जेके ॿियूं एक्टिविटीज़ हुननि में हिकिड़ो इन्वॉल्व थी वेंदो आहे सही सही अच्छा ॿाहिरि जे हवाले सां काफ़ी ॾिठो त ऑडियंस ते बि कुझु गेम्स वग़ैरह जा हूंदा आहिनि उन्हनि ते बि कुझु चांस रखिया हूंदा आहिनि या जीअं तव्हां लास्ट टाइम ॿुधायो त कंहिं जीअं कैच कयो त उन हवाले सां बि इहे सभु शयूं बि क्रिएट कयूं हूंदियूं आहिनि इहो ओवर हाणे हिते बि पाकिस्तान में बि छो त इहो त हिकिड़ी ICC जे स्पोर्ट्स आहे त इहो त हर हंधि आहिनि कैच हूंदी आहे जीअं हींअर बि कैच इनामात हमेशह PSL में रहिया आहिनि पोइ कैचिस जे कंदा आहिनि कैचिस थियो या के मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ क्राउड लाइ हूंदियूं आहिनि ग्राउंड में ऐं ब्रेक वठां पोइ कंटिन्यू कंदासीं नाज़रीन वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम में तावन कयो लू बिस्किट लू तव्हां सभिनि लाइ खणी आयो शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंमें लातादाद इनाम ऐं ॿुधाईंदी हलां जंहिंमें शानदार कार मोटरसाइकिल उमिरि जो टिकट ऐं बम्पर प्राइज़ 1 करोड़ रुपयो त देरि कहिड़ी इंतज़ार कहिड़ी ॻाल्हि जो आहे त लू बिस्किट जो को बि प्रोमो पैक वठी वेंदा इहे सभु इनामात हासिलु कंदा ऐं हुन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेको ॿुधाए रिश्तनि जो मान सिंधी मेज़बानी राजपूत टपाल मेज़बान चाहे कारे डबल जूस सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबन कयो आहे लू बिस्किट जी आऊं ॿुधाईंदा त इहे सभु शानदार क़िस्म जा ऑफर जेके इनामात जा उहो मौजूदु आहिनि लू जे कोई बि जेको आहे प्रोमो पैक में यानी नंढो पैक में चाहे उहो टाइगर टक गाला ज़ीरा कैंडी बिस्किट ऐं उन सां गॾो गॾु बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई में ऐं ॿुधाईंदी हलां त इनाम निकिरण जी सूरत में तव्हांखे हिन जो रैपर वापसि वठी वेंदो छो त हुन में तव्हांजो उहो कोड हूंदो त इंतज़ार कहिड़ी ॻाल्हि जो आहे लू जो को बि प्रोमो पैक वठंदा इहे इनामात हासिलु कंदा ऐं उन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्ते जो मान जी मेज़बानी राजपी टपाल मेज़बान चाहे आहे हिकिड़ी कॉल मौजूदु आहे कॉल वठंदासीं हलो सलाम वालेकुम सलाम भेणियाली मदद मोलारी मदद बाबूजा केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा अदी अंसार कोठो पियो ॻाल्हायां गुलशन अदी कराची खां होटल वारो सॼी होटल मुंहिंजी ॾिसे पई तव्हां शो खे तमामु सुठो शो लाइक था कयूं संगत मुंहिंजी ॾिसे पई महिरबानी बाबूजा वाह महिरबानी छा चवणु चाहींदो अदी हिकिड़ो अर्ज़ु आहे साईं गुलाम नबी मुराई खे अर्ज़ु आहे त इहो गाधा ई नामू वारो शो हलंदो हो न अधे वारो जी 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 उहो शो कंप्लीट कयो वञे वॾो मज़ो आहे शो में उहो शो हलायो वञे जी जी ज़रूरु तव्हांजी जेकी आहे ॻाल्हि पहुची वई ॿियो कुझु चवणु चाहींदा अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां प्रोग्राम सुबुह मेराण जे हवाले सां क्रिकेट जी ॻाल्हि थी हले गाना ॿुधाईंदुमि जी जी गाना ॿुधाईंदुमि जी 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 वाह जी वाह कदे अचण जी त उहो इंतज़ाम कयां ओ मुंहिंजा साईं कीअं सदाईं तुंहिंजे नाले ते हथी शाम कयां तुंहिंजे नाले ते हथी शाम कयां दग ते गुल खणी बीहंदमि संगती सारा वठी ईंदमि तुंहिंजी गुलामी सुहिणा ॾींदमि तुंहिंजी मथां जानी सुहिणा सरियाम कयां
ओ मुंहिंजा साईं ईअं सदाईं तुंहिंजे नाले ते अती शाम कयां जदी। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त अहिड़ो जोश ऐं जज़्बो कॉलर्स में सुबुह सुबुह सां मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे। होटल कीअं पियो हले तव्हांजो? तमामु सुठो थो हले, VIP होटल थी हले, सॼी संगत चांहि सॼी संगत तोखे सलाम पई ॾे। वालेकुम सलाम बाबू जा, सभिनी खे सलाम हुजनि। असां पोइ भला असां कॾहिं चांहि भला असांजी सॼी टीम महिराण सुबुह महिराण जी टीम अचे तव्हां वटि चांहि पीअण? जॾहिं हलिया अचो, जॾहिं दिलि करे हलिया अचो, सुठी भरिसां गगर फाटक वारे रोड पटे ते तव्हां हलिया अचो। वाह महिरबानी बाबू जा, महिरबानी, थैंक यू सो मच। यकीन ॾिसो एतिरा पुरजोश जेके सुबुह सुबुह सां कॉलर्स ईंदा आहिनि त यकीन इलाही सुठो लॻंदो आहे। ऐं हिकिड़ो फ्रेंडली जेको आहे पंहिंजो प्रोग्राम आहे ऐं असांजो जेको आहे फैमिली प्रोग्राम जे हवाले सां सभु इंजॉय कंदा आहिनि। जुनेद कीअं लॻो इहो असांजो जेको बहितरीनु कॉलर हिकिड़ो जोश ऐं जज़्बे सां जेको आहे? बिल्कुलु ज़बरदस्त, तमामु घणो जोश हो, पर हुनखे इहा ख़बर ई कोन्हे त असां डिस्कस छा था कयूं। हुनखे पंहिंजो टैलेंट ई ॾेखारिणो हो अने गानो ॿुधाइणो ख़ुशी हो। न हुननि खे पंहिंजी यकीन हर करणु ख़ुशी कंदा त हिकिड़े प्रोग्राम में शामिलु थियण बि वरी एक्साइटमेंट हूंदी आहे। हुनजो नालो खणणु वरी उन सां ॻाल्हाइणु ख़ासि तौर ते थी वियो। जीअं तव्हां कयो त माण्हू ग्राउंड में वेंदा आहिनि त क्रिकेट ॾिसण, पर मैच छॾे बाक़ी आस पास जेकी मश्करियूं कंदा आहिनि इहे बि कॉलर्स बि कुझु कुझु अहिड़ा ई हूंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु ईअं। अच्छा, इहे वाक़ई आहे, ॿियनि शयुनि में ध्यानु इलाही जल्दी भटिजी वेंदो आहे, ख़ासि तौर ते अहिड़ी छुटीज़ में, ऐं हुजण बि ईअं घुरिजे थोरो। अच्छा, पोइ ग्राउंड में माण्हू जेके आहिनि अजीब ग़रीब स्टाइल्स करे ईंदा आहिनि, ऐं ख़ासि तौर ते त मतिलबु किथे ज़बरदस्त अंदाज़ में हूंदा आहिनि, या त कंहिंखे एतिरी त कावड़ हूंदी आहे कंहिं प्लेयर ते त हुननि जो वस छॾे त उन्हनि खे परे छॾे ऐं खेॾणु शुरू कयां। जीअं उहो हिकिड़ो चाचो मशहूरु थियो ऐं ॿिया बि काफ़ी अहिड़ा प्लेयर्स मशहूरु थिया, वॾा वॾा जेके उहे बि इलाही बहितर अंदाज़ सां मशहूरु थिया। अच्छा, हर माण्हू जी पंहिंजी डिफरेंट नेचर आहे, हर माण्हू जी पंहिंजो अलॻि अंदाज़ आहे। पोइ हुनजो जेका पर्सनैलिटी आहे जेका उहा पंहिंजी हुनजी पोइ हुन में शो थींदी आहे। सपोर्ट त हर को करे थो, पोइ हर कंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे। हिकिड़ा साइलेंट सपोर्टर्स वेठा हूंदा आहिनि, पर ॾिसंदा पिया आहिनि, हिकिड़ा क्लैपिंग कंदा आहिनि, हिकिड़ा रड़ियूं कंदा आहिनि, शाउट कंदा आहिनि, हिकिड़ा वरी सफ़ा अॻियां निकिरी वेंदा आहिनि, हिकिड़ा वरी कंहिंजा फैन आहिनि त पोइ हुन में फैन में बिल्कुलु हिकिड़ा तमामु घणो एक्सट्रीम ते हलिया वेंदा आहिनि, पोइ हुनजी नक़ल कंदा आहिनि, हुनजे लाइ पोइ घणी कुझु कंदा आहिनि, पोइ अजीब वरी फैशन कंदा आहिनि, पाकिस्तान जा कपिड़ा पाए ईंदा, पोइ के फ्लैक्स ठहिराईंदा, के पूरा वार करे ईंदा ग्रीन कलर जा। ऑडियंस जी बि क़िस्मूं नज़र ईंदियूं। हा बिल्कुलु, ख़ासि तौर ते जंहिंमहिल वॾा मैचिस हूंदा आहिनि न त पोइ इन क़िस्म जो क्रेज़ वणंदो बि आहे। ख़ासि तौर ते अगरि तव्हां ॾिठो हूंदो त पाकिस्तान इंडिया जो मैच हूंदो आहे जीअं वर्ल्ड कप जो, ख़ासि तौर ते पोइ अगरि पाकिस्तानी क्राउड आहे त पोइ को ग्रीन कपिड़ा पाए पियो अचो, ग्रीन स्टिकर्स ठहाराए पियो, इंडियंस बि ईअं त हिकिड़ो इक्वली हूंदो आहे, ईअं न त भला हिकिड़े तरफ़ हर माण्हू, पोइ हर कंहिंजो अंदाज़ आहे। अच्छा, काफ़ी में बि ॾिठो आहे स्क्रीन्स ते बि ऑडियंस एतिरी जज़्बाती थी वेंदी आहे, अगरि को आउट थी वञे त भरिसां वारे खे कुटणु शुरू थी वेंदा आहिनि। इहे पर हिकिड़ी अजीब कैफ़ियत हुजी हूंदी आहे, या त पाण किथे करंदा आहिनि, इहा कहिड़ी अथव जेका न ॾिसो न, हिकिड़ो बिल्कुलु इलाही ख़तरनाक कॉम्पिटिशन हूंदो आहे। मुंहिंजो भाउ हिकिड़ो जेको आहे, मुंहिंजो ब्रदर इन लॉ जॉब कंदो हुते दुबई में रहंदो, त उते चवंदो हुते असां मतिलबु इक्वली रहंदा आहियूं, मतिलबु उते इहो न आहे त पाकिस्तान इंडियन, त हिकिड़ी बिल्डिंग्स में रहंदा आहिनि, त असांजो फ्लैट हूंदा जीअं इंडियन्स हूंदासीं पाकिस्तानी हूंदा, जीअं असां तक़रीबन यको इहो जेतिरो बि टाइम असां ॾाढो हिननि तंग कयो। पोइ बाबा जेॾी महिल पाकिस्तान, छो इंडिया जो रिसेंटली पास्ट में तव्हां वेंदा त इंडियंस घणा मैच विन कया आहिनि, पोइ बाबा इंडिया मैच विन कंदा, पोइ जीअं असीं लिकण में पूरा हूंदासीं, को कमरे में को बाथरूम में त असांखे ज़लील कंदा, पोइ गिड़ी करे पोइ ॾाढो कंदा अची, पोइ असांखे वरी मौक़ो इलाही टाइम खां पोइ मिलियो, पर अहिड़ो मौक़ो मिलियो जेको हाणे चैंपियंस ट्रॉफी वारो, पोइ असां पंहिंजा सभु प्लान पूरा कया। मज़ाक ताईं इंजॉयमेंट, त तव्हां हिकिड़ो क्राउड में हिकिड़ो ज़िद हूंदो आहे हिकिड़ो, ख़ासि तौर पाकिस्तान इंडिया मैचिस में टाइप जो क्राउड हूंदो आहे, हूअं जज़्बाती करे पाकिस्तान ॿियो कंहिं खां बाहिरि हिकिड़ी लॉजिकली आहे त जॾहिं पाकिस्तान इंडिया मैच खेॾंदो आहे त पूरी वर्ल्ड जेके उन ते फोकस कंदी आहे, पूरी वर्ल्ड फोकस हुजे, पाकिस्तान इंडिया तमामु घणा फोकस हूंदा आहिनि, ॿई ख़ासि मतिलबु हिकिड़ो सभिनी खे ख़बर आहे त हे जेको कहिड़े हिंस में अचनि था, या हिननि जो जज़्बो जोश, त सभिनी जो वधीक जेको इंट्रस्ट इन गेम ते घणो हूंदो आहे। हा बिल्कुलु, ऐं मैच जो एक्साइटमेंट तमामु ज़बरदस्त, ऐं पाकिस्तान इंडिया जेको वरी हिकिड़ो ॿियो इशू थी वियो आहे न, पाकिस्तान इंडिया जो जेको हीअ कुझु टेंशन हले पियो, जंहिंजे करे लोकल मैचिस ॿई टीमूं पाण में न पियूं खेॾनि, जीअं टूअर्स जीअं पाकिस्तान टूअर टू इंडिया, इंडिया टूअर टू पाकिस्तान, इहे टूअर्स बंदि आहिनि, त अनफॉर्चुनेटली जेके मैचिस थियनि पिया न हाणे जेके, उहे थियनि ई था बिग इवेंट, जेके रिसेंटली पास्ट में जेके मैचिस थिया आहिनि, त या वर्ल्ड कप जे मैचिस में आम्हूं साम्हूं आया आहिनि, त के वॾे मैच में आया आहिनि, त यकदमि जंहिं महिल अचनि था वरी वॾो मैच थो थिए, हिकिड़ो
तमामु घणो हिकिड़ो जोशो ख़रोश थिए थो ऐं लाज़मी ॻाल्हि आहे क्राउड पंहिंजी सम्झो त जेतिरो इन्वॉल्व क्रिकेटर हूंदा आहिनि समटाइम्स क्राउड हुन खां वधीक इन्वॉल्व हूंदो आहे वधीक ईअं थींदो आहे जो पाकिस्तान वारा मैच हारे खिलनि पिया ऐं क्राउड रोए पियो त ही खिलनि पिया त हुनखे वधीक क्राउड हुन भाग हाराए विया वरी खिलनि पिया पर अहिड़ी फीलिंग्स आहे की जज़्बात थींदी आहे वो मूं ॾिठो आहे टेलीविजन सॼी टोड़दा आहिनि या माण्हुनि खे अटैक थी पवंदा आहिनि हालांकि गेम आहे गेम खे गेम सम्झी करे इहो हिकिड़ो कोन्हे क्लिप वायरल थियो त जेको हिकिड़ो छोकिरो ॻाल्हाए पियो जज़्बात ज़हन मां निकिरी वियो तमामु घणो मतिलबु हुनजो क्लिप वायरल थियो जेको चए पियो त माना पेट निकितो पिया सरफराज़ जो हीअं रांदि कांदी रहणु अचेनि पोइ तमामु पंहिंजे जेके ॾुख जो जज़्बात जो कावड़ जो इज़हार पिया करनि बिल्कुलु इन टाइप काफ़ी सारा थींदा आहिनि सीन पोइ काफ़ी वायरल थींदा आहिनि माण्हू मशहूरु थींदा आहिनि कुझु फनी हूंदा आहिनि कुझु सीरियस हूंदा आहिनि हालांकि ॾिसो ही सभु प्लेयर्स आहिनि खटण वारा बि आहिनि हारण वारा बि आहिनि जॾहिं खटे था अचनि त असांखे इलाही ख़ुशी थींदी आहे अगरि सपोज़ हिनखे ॾिसो त गेम आहे हार जीत त यकीनन थींदी न कोई खटंदो त को हारबो न पाकिस्तान इंडिया में इहो बि इशू आहे न असांजे मुल्क में त असां सभु कंहिं न कंहिं तरीक़े सां थोरो घणो स्पोर्ट्स सां टच में रहिया आहियूं सभु कंहिं क्रिकेट खेॾी आहे त पोइ हर कोई चवंदो आहे त आउं हुजां त वधीक सुठो खेॾां हिन खां त आउं खेॾां हिनखे रांदि अचे कोन थी कहिड़ा वठी विया आहिनि पोइ हर कंहिंजा पंहिंजा तबसरा आहिनि सही सही अच्छा जे न बि खेॾी हूंदी आहे त उहो बि चवंदो आहे त आउं हिते हुजां त सुठे क़िस्म जो जेको परफॉर्मेंस कयां न हिकिड़ा त आदम क्रिकेट वणंदी कान्हे पोइ हलंदी पिया न पोइ पंहिंजी फ्रस्ट्रेशन पोइ कढंदा पिया आहिनि रांदि अचनि कोन ईअं टाइम विञाइनि मुल्की विढ़ाए पर अच्छा ऑडियंस में ॾिसो किस्म किस्म अजीब अजीब क़िस्म जा जेके माइंड्स ऑडियंस में वेठल हूंदा आहिनि हाणे इहो बि प्रेशर जेके आहिनि प्लेयर्स ई संभालींदा आहिनि सभ खां मज़ेदार क्राउड हूंदो आहे जंहिंखे क्रिकेट जी अलिफ बे ख़बर कोन्हे करे मैच न ॾिसे स्पेशली हाणे अहिड़ो को मैच थियो जो हाणे पूरी पोइ सभु आहे ई क्रिकेट ॿियो कुझु आहे कोन त पोइ मजबूर हुननि खे बि ॾिसणी पवंदी पोइ हुननि जा तबसरा सुठा हूंदा आहिनि न ख़बर हूंदी आहे पोइ खटींदो ईंदा पिया ताड़ी पिया वॼाईंदा आहिनि केरु बि खटे भाउ ॿी टीम बि खटे छा अच्छा हाणे छा थियो चोको ई के चोको इन जो मतिलबु छा आहे माना उन्हनि जा व्यूज़ ॾाढा भला हूंदा आहिनि जेके ख़बर ई न ज़बरदस्त चलो हाणे शुक्र मूंखे काफ़ी हद ताईं तव्हांजे जेको ख़बर पइजी वई आहे न तव्हां बि कुझु अहिड़ो ई परफॉर्मेंस कयां तव्हां बि इन क्राउड में अचो क्राउड में अचां पर काफ़ी हद ताईं जेको आहे मूंखे तव्हांजो जेको हाणे नॉलेज मिली ऐं हाणे सही ताड़ी विराईंदमि अच्छा अच्छा तव्हां ॿुधो त कंटिन्यू जेको आहे PSL पे प्रोग्राम पिया कयो हाणे हा इनशाला बिल्कुलु आहे त इनशाला कंदासीं कंटिन्यू प्रोग्राम ऐं माण्हुनि खे अवेयर कंदासीं PSL हवाले सां ताकी असांजे प्लेटफॉर्म तां ख़बर पए त छा थिए पियो छा न सही यकीनन तव्हांजे हिन सां नॉलेज एतिरो तव्हां स्टेज ते वर्क कयो था एतिरो कुझु पिया अच्छा एतिरो प्रोग्राम खणी पियो हलो पिया त पर तव्हां व्यूवरशिप जी छा आहे तव्हां व्यूवर्स में तव्हां उमिरि में तव्हां केतिरो हद ताईं रांदीगर तव्हांखे केतिरो छा कंदा आहिनि ईंदड़ जेके आहिनि ईंदड़ रांदीगर उहो पाकिस्तान खेॾनि पिया त उन हवाले सां छा चवंदो केतिरी ख़ुशी आहे केतिरो इन शइ प्रोग्राम खे ॾिसो पिया त अॻिते खणी ईंदो हा बिल्कुलु दोस्त लाइक कनि था जेके माण्हू लाइक कनि था प्रोग्राम खे ऐं प्रोग्राम जे करे हिकिड़ो इहो मीडिया जे करे हिकिड़ो इहो थियो आहे जो जेके असांजा प्लेयर थोरा प्रोमोट थिया आहिनि ऐं प्लेयर्स खे सपोर्ट थी तॾहिं प्लेयर्स अॻियां निकिता आहिनि त हिन शइ जो फ़ाइदो बि आहे त बिल्कुलु अॻियां बि हिन शइ जो असां फ़ाइदो वठंदासीं चलो ज़बरदस्त बहितरु सुठो हवाले सां जे स्पोर्ट जे जीअं एतिरी गर्मा गर्मी लॻी पई आहे ऐं ॾिसो जुनैद जी वाक़ई सुठी ॻाल्हि आहे त हर जेको आहे वर्कआउट करे ऐं करे ॾिसी करे ई जेको आहे उहो माण्हू पंहिंजे प्रोफेशन खे परफेक्ट करे सघे थो माना हिकिड़ो होमवर्क हिकिड़ो बहितरु ज़रूरी आहे चलाए सही अच्छा अॼु मैच लाइ छा चवणु चाहींदो अॼु को मैच थियनि या मैच थियनि पिया ॿिया जेके मैच थींदा त हुन लाइ छा चवणु चाहींदो बसि मैचिस अॻियां तक़रीबन सभु सुठा आहिनि हाणे टीमूं छह ई आहिनि पाण में कंहिं महिल हू हुन में त जेका सफ़ा पोज़ीशन क्लियर वाज़े थी थोरो अञा अॻियां थींदी हा बाक़ी हींअर कंहिंजी बि का प्रिडिक्शन नथी ॾेई सघिजे इन दी एंड असांजी आहे त प्लेयर सुठो परफॉर्म कनि ऐं उहे प्लेयर जेके डिज़र्व कंदा पाकिस्तानी टीम में उहे वधीक सुठो परफॉर्म करे ऐं पाकिस्तान टीम पंहिंजी जॻह ठाहे चलो मज़ीद तव्हांजे प्रोग्राम PSL जेके कंटिन्यू कंदो त उन में वधीक अपडेट्स असांखे मिली वेंदी ऐं ॾिसंदमि बि सही ऐं उन प्रोग्राम में तव्हां ज़बरदस्त तयारी थिए पई जेके जुनैद मेम जेको होस्ट कंदा ऐं जीअं तव्हां ॿुधाईंदा न त न्यूज़ जे जेके नए सेटअप्स आहे उहो बि ज़बरदस्त क़िस्म जी जेके तयारी थिए पई हिकु क़दम अहिड़ा टेलीविजन तव्हां हुनखे हमेशह अॻियां ॾिसंदव ऐं ख़ासि तौर ते नई टेक्नोलॉजी जे हवाले सां जेके बि असांजा व्यूवर्स आहिनि उहे इलाही ख़ुशि थींदा ऐं यकीनन असांजे मेहरान टेलीविजन जो पंहिंजो जेको आहे हीउ चैनल आहे फैमिली चैनल आहे जंहिंमें तव्हांखे एजुकेशन ऐं इशूज़ जे हवाले सां हर वक़्तु अपडेट रखे थो त अॼु जुनैद कीअं लॻो तव्हांखे अची करे तमामु बहितरीनु हमेशह इहो बिल्कुलु तमामु घणो मज़ो आयो तव्हां सां कचहरी करे
ऐं तव्हां सां वरी कचहरी थींदी आहे त डायरेक्ट क्रिकेट ते न थींदी आहे, क्रिकेट सां गॾु अगरि थोरी ॿी थींदी आहे त बिल्कुलु मज़ो ईंदो आहे। हाँ बिल्कुल तमाम घणो मज़ो आयो। थैंक यू और बेस्ट ऑफ लक तव्हांजे प्रोग्राम जे हवाले सां तव्हांखे जेकी इहे ई कामयाबी ॾे ऐं एतिरे ई हवाले सां तबसरो कंदा रहो। ऐं जीअं त नाज़रीन असांजो वक़्तु पंहिंजे प्रोग्राम जो पुॼाणी ते पहुतो यकीनन क्रिकेट्स गेम्स इवेंट्स या स्पोर्ट जी ॿी फर्दर या घर में ई कोई अहिड़ी एक्टिविटी ज़रूरु कयो, छो त माइंड थोरो हुन समय भितर रहंदो आहे। एतिरी फ्रस्ट्रेशन्स महांगाई जॉबलेस या अहिड़ा ॾुखिया ॾुखिया टास्क या जिते कंहिंजो बॉस एॾो अड़ियल आहे या को टास्क कमु मिलियल आहे उहो तव्हांखो नथो थिए त इन एक्टिविटीज़ या हेल्दी एक्टिविटी में ज़रूरु इन्वॉल्व थियो। ऐं जितना इन प्रोग्राम सां ताउन कयो हो ल्यू बिस्किट तव्हां सभिनि लाइ खणी आयो शानदार क़िस्म जी ऑफर जेको घर वेठे तव्हां करोड़पति बणिजी सघो था। हिकिड़े सिंपल जे तरीक़े सां ल्यू जो को बि प्रोमो पैक वठंदा उहो चाहे टक टाइगर गाला ज़ीरा बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई इन्हनि जे पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो उन पोर्शन खे स्क्रैच कंदा ऐं स्क्रैच करण खां पोइ ॾिनल नंबर ते मिस कॉल ईंदा। नंबर आउं ॿुधाईंदमि 0316722522 ते मिस कॉल जी सूरत में तव्हां उहो कोड जेको तव्हां एंटर कयो उन में एंटर कंदा। उन खां पोइ हीअ सभु इनामात तव्हां हासिलु करे सघो था। ऐं इनको आउं ॿुधाईंदी हलां अगरि इनाम निकिरण जी सूरत में तव्हांखे उहो रैपर जेके आहिनि वापसि वठी आंदा त रैपर जेको तव्हां संभाले रखंदव। इनाम में आहे शानदार कार मोटरसाइकिल ऐं बम्पर प्राइज़ जेको आहे 1 करोड़ रुपयो ऐं उमिरि जो टिकट। ऐं सां गॾु तावन कयो टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी विरास बि टपाल मेज़बान चाहे आहे। इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त। दुआ में यादि। अल्लाह हाफ़िज़।